बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। आऊं हंज पंहिंजो मेज़बान इम्तियाज़ एहसन नवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। दोस्तो, इन उम्मीद सां त अमीं ख़ुशबाश हूंदो, यकीन नवां सम्झंदा हूंदा त आऊं पंहिंजी को होस्ट खे विसरी वियो आहियां या त आऊं ॼण इन प्रोग्राम खे सोलो अॼु स्टार्ट करण वारो आहियां, पर ईअं बिल्कुलु बि कोन आहे। कॾहिं कॾहिं थोरो सरप्राइज़िंग बि माण्हू अचे ऐं कुझु माण्हुनि खे थोरो अचरज में बि अचणु ज़रूरी आहे। सो मूंसां गॾु आहिनि वन एंड ओनली and multi-talent, diversified experience रखंदड़ सबा अबड़ो। उम्मीद कयां थी त तव्हां सभु ठीकु ठाक हूंदव, ख़ुशि हूंदव, ख़ैराफ़ियत सां हूंदव, जिते रहो खिलंदा मुस्कुराईंदा रहो पंहिंजे प्यारनि ऐं पंहिंजे ॿारनि सां। ऐं इन ख़ूबसूरत सुबुह जी शुरूआत कंदासीं, वीकेंड विथ आवाज़ जी शुरूआत कंदासीं इम्तियाज़ एहसन जे हिकु ख़ूबसूरत शेर सां, हिकु ख़ूबसूरत शाइरी सां। अगरि शाइरी न थिए त मूंखे मज़ो न ईंदो आहे। सो इम्तियाज़ अॼु छा खणी आया आहियो, छा ॿुधाए रहिया आहियो? वॾे इम्तिहान में विझी छॾियो त थींदो ईअं आहे, कॾहिं कॾहिं पाण माण्हू पंहिंजी लिखियल शाइरी कॾहिं पढ़ंदो आहे, कॾहिं वरी चवंदो आहे। सो अॼु आऊं पढ़ंदुसि। शाइर चए थो त मञूं था असीं बि गुनहगार आहियूं। वाह नाज़रीन, शाइर चए थो मञूं था असीं बि गुनहगार आहियूं, अज़ल खां हुस्न जा तलबगार आहियूं। कॾहिं था खिलाइनि, कॾहिं था रुआरीनि, पिरीअ जे अॻियां ॼण नंढा ॿार आहियूं। वाह वाह। सींगारे संवारे पोइ उछले था छॾीनि, असीं ॼण मथे जा छणियल वार आहियूं। ज़माने जे लहरुनि बि लोढ़े छॾियो आहे, ज़माने जे लहरुनि बि लोढ़े छॾियो आहे, जॾहिं खां अव्हां खां थिया धार आहियूं। पिरीं इश्क वारी कहाणीअ जा अॼु बि, पिरीं इश्क वारी कहाणीअ जा अॼु बि विसारियल असां ॼण किरदार आहियूं। रक़ीबनि सां बि कोन उल्फत रखीसीं, सबा रक़ीबनि सां बि कोन उल्फत रखीसीं, असां दुश्मननि लाइ बि थदकार आहियूं। ऐं पिरीं मतां चओ त असीं बेकार आहियूं, मञूं था असीं बि गुनाहगार आहियूं, छाकाणि त अज़ल खां हुस्न जा तलबगार आहियूं। वाह 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 वाह। गुनाहगार आहियूं, तलबगार आहियूं। वाह इम्तियाज़, अॼु त जहिड़ो मौसम आहे ख़ूबसूरत, जहिड़ो मौसम आहे वणंदड़, ओड़ी ही तव्हां शाइरीअ जी अॼु चूंड कई आहे। भला इहो मिज़ाज जे मुताबिक़ शाइरीअ खे बि थोरो असीं पढ़ंदा आहियूं, ॾिसंदा आहियूं, या जेका शाइरी अचे असीं उहा पढ़ी सघूं था या सम्झी सघूं था उनखे? इम्तियाज़, सभु ॻाल्हि ईअं, जीअं पाण ज़िंदगीअ में ॾिसंदा आहियूं त जहिड़े तरीक़े जो माहौल हूंदो आहे, अव्हांजो मन उहे ई मतिलबु छा चइजे त ओड़ो ई किरदारु अदा कंदो आहे। साॻी रीति जीअं मींहं जो मौसम, बरसाती मौसम, वणंदड़ मौसम हूंदो आहे त न चाहींदे बि चाहींदा आहियो घर खां ॿाहिरि निकिरिजे, अलाह पाक जा ई जोड़ियल नज़ारा ॾिसजनि, ख़ूबसूरती ॾिसिजे, मौसम जो मज़ो वठिजे। साॻी रीति दिलि में बि इहे ई ख़्याल ईंदा आहिनि त अॼु मौसम जे हवाले सां को ज़बरदस्त शाइरी हुजे, के गाना ॿुधिजनि, को लॉन्ग ड्राइव ते वञिजे, कुझु खाइजे पीजे, ऐं ख़ासि तौर ते जॾहिं मौसम सही हूंदो आहे, सुठो हूंदो आहे, त पोइ समोसा ऐं पकोड़ा बि खाईंदा आहियूं। बहरहाल सुबुह जो पाण समोसनि ऐं पकोड़नि जी ॻाल्हि त करे सघूं था, अनफॉर्चुनेटली खाई नथा सघूं, खाई बि सघूं था, इलाही सारा माण्हू खाईंदा बि आहिनि, पर उहो असांजे मादे जे लाइ हानिकार साबित थिए थो। इन करे पाण कोशिशि कंदासीं त अहिड़ियूं शयूं न वापरायूं। बहरहाल कमिंग टू द पॉइंट, अव्हां जेको सवाल पुछो, हुन माहौल खे ॾिसंदे उहा शाइरी करणी पवंदी आहे। साॻी रीति जीअं हिकिड़ो फ़नकार स्टेज ते वेही करे ऑडियंस खे जज कंदो आहे त ऑडियंस कहिड़े क़िस्म, कहिड़ो मिज़ाज रखे थी, ओड़ा ई गाना ऐं ओड़ी शाइरी ॻाईंदो आहे। साॻी रीति असीं बि ईअं ई कंदा आहियूं। वाह इम्तियाज़, तव्हां बहितरीन जवाबु ॾिनो। अच्छा, शाइरीअ खां ऐं हिकिड़े आर्टिस्ट खां अगरि का फरमाइश कई वञे, जीअं असांखे ख़बर न हूंदी आहे त असीं छा ॿुधणु पसंदि कयूं। फॉर एग्ज़ाम्पल, मुंहिंजो मूड ख़राबु आहे ऐं मां हिकिड़े मुशाइरे में हली वई आहियां, तव्हां शाइर उनखे ऑब्ज़र्व कीअं कंदा आहियो त हिन खे असीं छा ॿुधायूं जो हुनजो मूड बि सुठो थिए ऐं हू असांखे पसंदि बि करे, यानी कि असांजी शाइरी खे पसंदि कयो वञे? हा, इहो ॾाढो सुठो पॉइंट आहे। आउं सम्झां थो हर शाइर ऐं हर फ़नकार जो इहो फ़न ऐं कला आहे ई कोन त पंहिंजी ऑडियंस खे सुञाणे सघे, पर उन में जॾहिं का बि शाइरी हिकिड़ो शाइर ॿुधाए थो, आॾो उनखे भरपूर दाद मिले थी, त पोइ हू सम्झी थो वञे त जेका ऑडियंस आहे उहा पुरज़ोर ऐं मुज़म्मत वारी शाइरी पसंदि करे थी, त पोइ हू ईंदड़ शाइर बि शाइरी बि मुज़म्मत वारी कंदा आहिनि। अगरि हू चाहिनि था त को हुसन परस्त आहे,
को कला खे पसंदि करे थो, को नज़ारनि खे, को ख़ूबसूरती खे पसंदि करे थो, ऐं त पोइ शाइर उहो सम्झी थो वञे त बाबा मूंखे हुस्न वारी शाइरीअ ते जॾहिं दाद मिले थी त मूंखे उहा ई ख़ूबसूरती पंहिंजाए प्यार सिक उकीर ऐं मोहबत प्यार प्रीत वारी शाइरी करणी आहे। साॻी रीति फनकार बि हिकिड़े इंडिविजुअल खे असीं कॾहिं बि नथा सम्झी सघूं, पर हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु आहे त फनकार जो कमु पंहिंजी फन जे ज़रिए माण्हुनि खे ऑडियंस खे झूमाइणु आहे, ख़ुशि करणु आहे, त पोइ उहा अहिड़ा गाना ॻाईंदो, सिलेक्शन अहिड़ी कंदो त अव्हां जहिड़ा मुरझायल, कोमाणियल, ग़मगीन ऐं ॾुखारा मायूस दिलि माण्हू बि झूमी पवंदा, ख़ुशि थी पवंदा, उन्हनि जो ग़म कुझु पलनि जे लाइ लही ऐं ड्रही वेंदो। मां घर थी वञा। मुरझायल, कुमायल, मायूस ऐं अलाए कहिड़ा कहिड़ा लफ़्ज़ मूंखे इम्तियाज़ साहब चई वियो आहे। ऐं मां अगरि ईअं हुजां त मां वीकेंड विद आवाज़ में हेॾी मुस्कुराहट सां एतिरी स्क्रीन ते कीअं अची वेही था सघूं। मुस्कुराहट सां पर एतिरी ख़ूबसूरती। Oh my God, it's compliment for me. Thank you so much for this. अच्छा, इम्तियाज़ ॻाल्हि इहा आहे त कुझु चेहरनि खे ॾिसी करे बि असांखे मुस्कुराइणो पवंदो आहे। दिलि में कुझु ग़म हुजनि ऐं कुझु अहिड़ियूं तकलीफ़ूं हुजनि अंदरि में, पर पोइ बि उन्हनि खे लिकाए करे कुझु चेहरनि जे करे, कुझु कैरेक्टर्स जे करे असांखे पाण खे संभाले हलणो पए थो ऐं खिली मुस्कुराए मिलणो पए थो। ईअं ई असांजी सेम स्क्रीन बि आहे त असांजे दिलि में, असांजे बैकग्राउंड, असांजी हैंड्री में केतिरा बि आवाज़ अचनि, केतिरो बि शोर थिए ऐं को बि अहिड़ो म्यूज़िक या का बि अहिड़ी ॻाल्हि हले, पर असांखे कॉन्संट्रेट करणो हूंदो आहे त असांजा नाज़रीन छा ॿुधणु चाहिनि था। इहा रियलिटी आहे त असांखे पाण खे लिकाए उहा शख़्सियत आॾो रखणी पवंदी आहे जेके माण्हू पसंदि कनि ऐं जंहिंसां असांजो बि पॉज़िटिव इम्प्रेशन पवे। एग्ज़ैक्टली। ऐं अव्हांखे ख़बर आहे साइकोलॉजी बि ईअं ई चवे थी त जॾहिं अव्हां पंहिंजे अंदरि जे उद्दमनि खे, एहसासनि खे पंहिंजी ख़ुशीअ में तब्दील नथा करे, तव्हांजे अंदरि मां जेके हार्मोन्स निकिरनि था, रिलीज़ थियनि था, त पोइ उहे बि अव्हांजे जिस्म खे पूरो मायूस करे छॾीनि था। असीं कॾहिं कॾहिं ईअं सोचींदा आहियूं त यार परेशानी आहे, इन परेशानी में ख़ुशि थी करे करिणो छा आहे। हक़ीक़त खे माण्हू तस्लीम करे, ग़मगीन आहियूं त पोइ ग़मगीन आहियूं, पर हता के असलियत में ईअं कोन्हे। अव्हां जॾहिं मायूस हूंदो, फ़िक्रमंद हूंदो, अव्हीं ज़हन में सोचे वेठा हूंदो त आउं फ़िक्रमंद आहियां, मायूस हूंदो आहियां, त पोइ यकीन ॼाणियो अव्हांजी जेको साह ऐं सुरत आहे उहा बि अव्हांखे को एतिरो हिमथाईंदी कोन त को तव्हां ख़ुशि थियो, महफ़िलनि में वञो, घर खां ॿाहिरि निकिरी करे पंहिंजे मूड ऐं मिज़ाज खे ठीकु करियो। सो साॻी रीति जीअं ड्राइवर हिकिड़ी गाॾीअ खे जेॾां वठी वञणु चाहे स्टीयरिंग फेराईंदो ओॾां ई गाॾी वेंदी, साॻी रीति असां पंहिंजे दिमाग़ में ईअं ई पंहिंजे दिमाग़ खे ट्रेन बि करियूं था, उनखे डाइवर्ट बि करियूं था। ऐं थोरी देरि पहिरियों जॾहिं ऑफ द रिकॉर्ड पाण ॻाल्हि पिया कई सभा, त पुठियों हफ़्तो आउं सम्झां थो पंहिंजो थोरो कम खां पासीरा रहियासीं, कुझु पंहिंजियूं बि मसरूफ़ियातूं ऐं घर में बि रहणो हो, त पोइ पाण कॾहिं कॾहिं ईअं फील कंदा आहियूं पाण तनहा थी विया आहियूं ऐं असांजी ज़िंदगीअ जो को बि मक़सदु कोन रहियो आहे ऐं असीं पंहिंजो पाण बोझ पाण मथां ई सम्झंदा आहियूं, मायूस थी वेंदा आहियूं। त पोइ इन सिचुएशन में हमेशह साइकोलॉजी इहो चए थी त बाबा अव्हां उन्हनि दोस्तनि सां ज़रूरु मिलो जेके अव्हांजा पुराणा दोस्त आहिनि, उन्हनि जॻहियुनि खे ज़रूरु घुमो जिन जॻहियुनि ते अव्हां पंहिंजो नंढपिण गुज़ारियो आहे। बेशक उहा वण जे हेठां मिलंदड़ छांव हुजे, उहो हिकिड़ो समुंड जो किनारो हुजे, उहा हिकिड़ी घिटी हुजे, बेशक उहा लग्ज़रियस घिटी न हुजे, बेशक चांहि जो ढाबो हुजे जंहिं ते वञी करे अव्हीं फटे ते वेही चांहि पीओ, जॾहिं त कराची में अव्हीं लग्ज़रियस रेस्टोरेंट्स में चांहि पीओ था, पर उन ढाबे ऐं फटे वारी चांहि जो मज़ो पंहिंजो आहे। पुराणियूं सारूणियूं सारण यादि करणु ज़रूरी आहे। सलाह कई त चांहि चयो त मुंहिंजी चांहि जो हिकिड़ो मज़ो आहे न, उहो थोरो ख़राब थी वेंदो या डिसबैलेंसिंग थी वेंदी मुंहिंजी तबियत, तंहिं करे मां चांहि खे थोरो अवॉइड कंदो आहियां। त ईअं ई जीअं तव्हां ॻाल्हि कई त अगरि असांजो हफ़्तो या असांजो हिकिड़ो ॾींहुं या 2 ॾींहं असांखे मिलनि था त असां उनखे घर में वेही त गुज़ारियूं था, ठीकु आहे, असांखे पंहिंजे लाइ बि टाइम कढणु खपे ऐं असीं घरनि में वेही कयूं छा पिया, छा असां पंहिंजनि खे टाइम ॾींदा आहियूं? अगरि घर में वेठा आहियूं 4 ॾींहं आहिनि, 5 ॾींहं या 2 ॾींहं आहिनि, छा असां पंहिंजनि खां उन्हनि जी का तबियत आहे, का उन्हनि जी का ॻाल्हि पुछा कई आहे? बिल्कुलु बि न। असीं सिर्फ़ु पंहिंजे मोबाइल्स में लॻी वेंदा आहियूं, असीं
कुझु सीरीज़ ॾिसणु पसंदि कयूं था या तन्हाई पसंदि कयूं था, खाइणु ऐं सुम्हणु पसंदि कयूं था। इन खां अलावा जीअं तव्हां चयो त तव्हां वञो आउटिंग कयो, उन्हनि जायुनि ते वञो जेके तव्हां भुली विया आहियो। मां पोयों हफ़्तो जेको मुंहिंजो गुज़रियो आहे ऐं मां वाकई में रियलाइज़ कयो त हिकिड़ी शइ हूंदी आहे उहा मिसिंग थी वेंदी आहे त शायदि मां जॉबलेस थी वई आहियां, शायदि सिर्फ़ु मुंहिंजी हाणे इहा ई रूटीन हलंदी, पर ईअं न आहे हूंदो। कॾहिं कॾहिं कुझु अहिड़ा डेज़ अची बि वञनि त उन्हनि खे यूटिलाइज़ कयो। किथे यूटिलाइज़ कयो जीअं मां कयो ऐं मां पंहिंजे रिश्तेदारनि ॾांहुं वयमि, मां पंहिंजे रिश्तेदारनि ॾांहुं मिटनि माइटनि ॾांहुं वियासीं, मां पंहिंजी फैमिली खे वठी वयमि, उन्हनि माइटनि ॾे बि वियासीं जिन ॾे वेंदे असांखे साल थिया आहिनि। सो उन्हनि सां मुलाक़ातूं थियूं ऐं टाइम जी पंक्चुअलिटी न हुई, सो उन्हनि सां ॻाल्हियूं थियूं ऐं उते खाधो पीतोसीं, उन्हनि खे पंहिंजे घर जी दावत ॾेई आयासीं, ॾाढो सुठो लॻो ऐं इलाही चेंजिंग अची वई तबियत में, मूड में, मिज़ाज में। छो असीं घर में वेठा हुजूं? तव्हां बिल्कुलु सही ॻाल्हि कई त कंहिं ढाबे जी अगरि असीं चांहि बि पीती आहे, साल थिया आहिनि, त वञो उन ॾे वञी करे बीहे रहो, तव्हांजी चांहि जो लुत्फ़ वठो। बिल्कुलु ईअं आहे, पर सभा तव्हांजी ॻाल्हि सां एडिट करणु चाहींदुसि। जी हाणे साईं नाज़रीन अवां सां मुखातिब थियणु चाहींदुसि पहिरियां सभा खां ॾांहुं वञण खां पहिरियां त असां ॿुधो आहे त औरतूं जॾहिं पाण में मिलंदियूं आहिनि त पोइ उन्हनि जी ग़िज़ा गिला हूंदी आहे, ग़ीबत हूंदी। यार अड़ी हुन छोकिरीअ खे ॾिठई ड्रेसिंग कीअं हुयसि, हरू भरू जो फिरी पई थिए, हरू भरू जो ॻाल्हाए पई। सो अहिड़ियूं केतिरियूं गिलाऊं कयूं, ग़ीबतूं केतिरियूं कयूं। यकीनन आउं सम्झां थो औरतनि जो खाज ऐं औरतनि जी ग़िज़ा इहा शइ हुजे थी। अगरि इहे चुटकुला न हुजनि उन्हनि जी महफ़िल में त महफ़िल अधूरी आहे, मज़ेदार न आहे। छा चवणु चाहींदा? अच्छा, अगरि इहा ॻाल्हि न हुजे त बाक़ी ॿियूं ॻाल्हियूं असां कहिड़ियूं कयूं? इहा बि ॻाल्हि सही आहे, पर मर्द बि अॼुकल्ह नथा मुड़नि ऐं उहे चवंदा फलाणो असां ॾे आयो न, हीअं चयो फलाणे खे, हीअं ड्रेसिंग पातल हुई फलाणे खे, हीअं फलाणो हीअं थी वियो। ख़ैर इहा सिर्फ़ु हाणे औरतुनि ताईं महदूद न आहे रही, बल्कि इहा मां नंढे ॿारनि में बि इम्तियाज़ की आदत ॾिसां पई कि फला बच्चा आया था, उसके पास बल्ला था लेकिन उसने मुझे नहीं दिया, हम भी उसको नहीं खिलाएंगे अपने साथ। मां ये नंढे नंढे ॿारनि में ॾिसां पई। अच्छा, ये हैबिचुअल थिंग्स आहिनि, इहे असांजे सोसाइटी में आहिनि ऐं असीं इन्हनि खां परे नथा रही सघूं, बल्कि इहे अञा वधंदे नज़र अचनि पियूं। सिर्फ़ु हाणे औरतुनि जी ॻाल्हि न आहे, बल्कि जिते बि तव्हां वेंदा तव्हांखे इहो माहौल मिलंदो ऐं तव्हां अगरि पाण खे इन माहौल में इन न कंदा त शायदि तव्हां असांजो हिसो नथा थी सघो। न इन न कंदा नाज़रीन, ईअं कोन आहे त अवी गिला करियो। इन मां मुराद इहो आहे त अव्हांखे इहे शयूं ऑब्ज़र्व करणियूं आहिनि, पर इन्हनि शयुनि खां एहतियात बि ज़रूरी करणो। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त कुझु अहिड़ा डायलॉग्स ऐं अव्हांजो कुझु अहिड़ियूं महफ़िलूं हुजनि थियूं जिन खे अवी वर्जायो था। मिसाल जे तौर पाण हिन वक़्तु यूनिवर्सिटी खां पास आउट थियासीं सभा। हाणे जॾहिं पाण मैट्रिक क्लास जे शागिर्द सां माना उन दोस्त सां मिलंदासीं जेको बेंच ते गॾु वेहंदो हो, जेको असांजे पुठियां वेहंदो हो, सॼो ॾींहुं शरारत कंदो हो। वरी उन महफ़िल में असां 10हीं क्लास जे उस्ताद खे बि यादि कंदासीं, शागिर्दी वारे दौर खे बि यादि कंदासीं, कंहिंखे का मार कुट पई हूंदी उस्ताद जी त पोइ उनखे बि यादि कंदासीं। इन सां असांखे मिलंदो कुझु बि कोन आहे, पर पुराणी यादि खे ताज़ो करे पाण उन वक़्त में पंहिंजी शख़्सियत खे खणी वेंदा आहियूं। जी बिल्कुलु। ऐं आख़िर में कॉम्प्लीमेंट इहो पंहिंजो कॉमेंट्स इहे हूंदा आहिनि त काश उहो वक़्तु वरी वापसि अची वञे जॾहिं पाण सोचींदा हुआसीं त यार आऊं जॾहिं ग्रेजुएशन करण खां पोइ ज़बरदस्त नौकिरी कंदुसि, बहितरीनु ज़िंदगी गुज़ारींदुसि। जॾहिं प्रैक्टिकल लाइफ में आया आहियूं त हींअर ख़बर पई आहे ज़िंदगी जा चैलेंजिस केतिरा। काश वरी मैट्रिक जो वक़्तु अचे, बेंचुनि ते वेहूं ऐं कॾहिं कॉपी पूरी करियूं, कॾहिं न करियूं, कॾहिं वार संवारियल हुजनि, सिंगारियल हुजनि, कॾहिं कुमाणियल हुजनि, कॾहिं शूज़ पॉलिश न थिए, कॾहिं न कचियल न हुजनि, कॾहिं असेंबलीअ में पाण न पहुचूं, सद रातियुनि में, कॾहिं कॾहिं इम्तिहान जी डप खां, ख़ौफ़ खां, वालदेन जे ख़ौफ़ खां निंड फिटाए पाण रहियल कॉपी पूरी करियूं। वाह वाह। सो बहरहाल इन्हनि ख़ूबसूरत ॻाल्हियुनि सां पाण वठंदासीं ख़ूबसूरत ब्रेक। अव्हांखे नाज़रीन वञणो केॾां पुरे रहणो आहे, असां सां मिलूं था हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ। स्टे ट्यून्ड, स्टे विद अस। वेलकम बैक इन वीकेंड विद आवाज़। नाज़रीन हाणे असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं साना कन्वेंशन ते। 42हों कन्वेंशन थी रहियो आहे टोरंटो कैनेडा में, जंहिंजे लाइ खोड़ सारा इन्विटेशन मिलिया सभिनी माण्हुनि खे। कुझु माण्हू असांजा मीडिया पर्सन्स बि हुते पहुतल आहिनि। हिन दफ़े कुझु थीम्स चेंज कयूं वयूं आहिनि। साना कन्वेंशन हर
साल मुनक़िद कई वेंदी आहे ऐं ख़ासि करे डिसंबर में कई वेंदी आहे या डिसंबर खां कुझु महीना पहिरियां कई वेंदी आहे ऐं हिन वक़्तु साना कन्वेंशन टोरंटो में थी रही आहे। इन जो मक़सदु ई इहो आहे त असीं सिंध जी सुञाणप रखूं था, असीं सिंधी आहियूं ऐं सिंधीअ जी पंहिंजी हिकिड़ी सुञाणप हिकिड़ियूं निशानियूं आहिनि जंहिंमें अजरक टोपी ऐं असांजी सिंधी ॿोलीअ खे अवलियत हासिल आहे। सो इहा सभु शयूं जेके बि आहिनि साना जेका कन्वेंशन कराए थी उते सभिनी माण्हुनि खे घुराए ॾेह तोड़े पर ॾेह खां माण्हुनि खे घुराए ॿुधायो वञे थो त साना कन्वेंशन आहे छा, एक्चुअली सिंध छा आहे, सिंध किथे मौजूदु आहे, सिंध जी केतिरी क़दीम रिवायत ऐं सकाफ़त आहे ऐं पंहिंजी तहज़ीब जी असीं केतिरी इज़त कयूं था ऐं एहतराम कयूं था। बिल्कुलु ईअं। नाज़रीन, तव्हांखे ख़बर आहे साना सिंध एसोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका इन में इन तक़रीब खे कोठाइण, इन कॉन्फ्रेंस खे ऐं इन गॾिजाणी जो मक़सदु आहे त अमेरिका में रहंदड़ न सिर्फ़ु अमेरिका पर उन जी पसगदाई में जेके बि मुल्क आहिनि, शहर आहिनि ऐं बशमूल पाकिस्तान जे सभिनी नौजवाननि खे, सिंधियुनि खे, बेशक पका पोढ़ा बि हुजनि, सीनियर सिटीज़न बि हुजनि, यंगस्टर बि हुजनि, एंटरप्रेन्योर बि हुजनि, बिज़नेसमैन बि हुजनि, एजुकेशनिस्ट बि हुजनि, सभई पाण में गॾिजी उते हिकिड़ो मेलो मल्हाईंदा आहिनि। उन मेले जो मक़सदु, उन गॾिजाणी जो मक़सदु आहे हिक ॿिए सां गॾु हम आहंगी पैदा करणु, कारोबारी माण्हुनि खे हिक ॿिए सां मिलाइणु, मुख़्तलिफ़ मामलात में मवाक़ा हिक ॿिए खे फ़राहम करणु ऐं हिक ॿिए जी शनाख़्त कराइणु त जीअं असां उन मुल्क में, शहर में रहंदे हिक ॿिए जी ॾुखे वक़्त में कम में अची सघूं ऐं असां पंहिंजे सिंध जो बिलख़ुसूस नालो पाकिस्तान जो बि रोशन करे सघूं। छाकाणि त हितां इलाही सारा नौजवान जेके बग़ैर रूट जे, रोड मैप जे, सिर्फ़ु एजुकेशन जे लाइ वञनि था, पर जॾहिं उते पहुचनि था त असांजो सिंधी सभा जहिड़ा माण्हू जेके हमेशह हिक ॿिए जा हमदर्द ऐं हॾ ॾुखी रहिया आहिनि, उहे उन्हनि खे ज़रूरु हेल्प आउट बि कंदा आहिनि। जिते जिते असांजा नौजवान परेशान हूंदा आहिनि त पोइ उन्हनि खे डायरेक्शन बि ॾींदा आहिनि। ऐं सम्झां थो सभा साना कन्वेंशन जॾहिं बि थिए थो त असांजा हितां जा बि नौजवान तमामु घणा वञनि था पाकिस्तान मां, सिंध मां, बिलख़ुसूस सिंध जी आऊं ॻाल्हि करियां पियो। त जॾहिं उते वञनि था त उते मौसीक़ी जी महफ़िल बि हुजे थी, शाइरी बि हुजे थी, अदब बि हुजे थो, ॼाण जूं शयूं बि हुजनि थियूं, एंटरप्रेन्योर्स पाण खे रस्ता, गस ॾस रस सभु शइ ॿुधाइनि था त कीअं पंहिंजो पाण खे इते एम्पावर कजे, पंहिंजो पाण खे एक्सल कजे, कारोबार खे कीअं हथी वठाइजे, मुख़्तलिफ़ नौजवाननि खे नौकरीअ में कीअं लॻाइजे। आऊं सम्झां थो इहो ॾाढो सुठो सवण आहे ऐं न सिर्फ़ु उतां जा ई सिंधी इन साना कन्वेंशन में भरपूर तरीक़े सां पंहिंजूं जो किरदारु अदा कंदा आहिनि, पर सिंध मां पंहिंजे हड़ावणा ख़र्च करे हितां बि माण्हू वञनि था ऐं उते पंहिंजी नुमाइंदगी कनि था। बिल्कुलु नुमाइंदगी कनि था ऐं नुमाइंदगी एतिरी थी आहे हिन वक़्तु साना कन्वेंशन जे थ्रू। मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त कैनेडा में सिंधी ॿोली खे रजिस्टर्ड बि करायो वियो आहे ऐं इहो जस्ट बिकॉज ऑफ साना। ऐं साना जेकी कन्वेंशन कराए थी उन जा त अलॻि फ़ाइदा आहिनि ई, पर जेके उते सिंधी रहनि था, जीअं इम्तियाज़ ॿुधायो त हिक ॿिए जी मदद करणु, ख़ासि करे क्राइटेरिया जेके असांजे नौजवाननि खे सेट करणु खपनि। असीं केॾां बि वञूं था, तोड़े कैनेडा हुजे, तोड़े अमेरिका हुजे या कोई बि मुल्क हुजे, असांखे क्राइटेरिया सेट नथो करणु अचे, असांखे CV पंहिंजी मेंटेन नथी करणु अचे। उहो सभु कुझु हेल्प आउट कनि था, ॿुधाइनि था त कहिड़ा रस्ता आहिनि, केतिरियूं जॉब्स आहिनि, तव्हां कीअं अची सघो था ऐं असीं तव्हांखे फैसिलिटेट कयूं था इन मुदे ताईं जेसिताईं तव्हांखे पंहिंजी का जॉब, तव्हांखे पंहिंजी का फैसिलिटी नथी मिले या पंहिंजे लाइ तव्हां का क्रिएशन नथा करे वठो, तेसिताईं असीं तव्हां सां गॾु आहियूं। हिकिड़ी त इहा ॻाल्हि आहे। ॿी इहा ॻाल्हि बि आहे त पंहिंजी सकाफ़त खे न छॾणु, पंहिंजी सुञाणप खे न छॾणु, पंहिंजी ॿोलीअ खे न छॾणु, इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। इम्तियाज़ अगरि असीं केॾां बि वेंदा आहियूं, असीं बाक़ाइदा सिंधी चवराईंदा आहियूं, पर कुझु माण्हू असीं इहे बि ॾिठा आहिनि जेके ॿियनि मज़हबनि, ॿियनि फ़िरक़नि या ॿियनि ॿोलियुनि सां तालुक़ु रखनि था। अगरि केॾां वेंदा आहिनि चवंदा आहिनि जितां जो देस ओड़ो ई वेस, पर असीं सिंधी हिकिड़ी अहिड़ी क़ौम आहियूं जेके पंहिंजो न देस विसारींदा आहियूं न ई पंहिंजो वेस पाइण छॾींदा आहियूं। त साना कन्वेंशन जी हिकिड़ी इहा ख़ुसूसियत आहे, ख़ासियत आहे
जेका पंहिंजे लिबास जे लाइ, जेका पंहिंजे कल्चर जे लाइ, ॿोली जे लाइ उन्हनि माण्हुनि खे ॿुधाए थी जिन खे ख़बर न आहे त अचो ऐं असांजा मेला एंजॉय कयो। ऐं हिते हिकिड़ो बहितरीन मेलो मुनक़िद थिए पियो ऐं हाणे 42 साना कन्वेंशन थिए पियो जंहिंजा कुझु थीम्स रखिया विया आहिनि, यानी की अज़ीम सिंध जो क़दीम इतिहास मुंहिंजो दड़ो जे हवाले सां थोरी इंफॉर्मेशन ॾींदा, रनीकोट जे हवाले सां बि इंफॉर्मेशन ॾींदा ऐं मेन जेकी शइ आहे उहा आहे सिंध जो नौजवान पढ़णु चाहे थो। बिल्कुलु ईअं आहे। सभु तव्हां ॾाढियूं सुठियूं ॻाल्हियूं कयूं। आउं सम्झां थो, अवां जी सभिनी ॻाल्हियुनि सां सहमत आहियां, पर आउं पंहिंजो पॉइंट एड ज़रूरु करणु चाहींदुसि। असीं पंहिंजी सिंध खे, पंहिंजी सिंध जी सुञाणप खे, पंहिंजी शनाख़्त, पंहिंजी सक़ाफ़त, तहज़ीब, तमदुन खे न सिर्फ़ु अजरक ऐं टोपीअ सां उजागर करे सघूं था, पर हिकु कंहिं बि मुआशिरे जी शनाख़्त, उन जी तालीम, पढ़ियल लिखियल मुआशिरे, सुलझियल साञावंद मुआशिरे सां हिकिड़े हिकिड़े फ़र्द सां शनाख़्त थिए थी। असीं अजरक पाए, टोपी पाए, महिमान नवाज़ी करे सिंध खे उजागर करे सघूं था, पर इन ॻाल्हि खे बि असांखे हरगिज़ न विसारणु घुरिजे त असीं जॾहिं हिकु फ़र्द खे पढ़ाईंदासीं, कंहिं सुठी पोज़ीशन ते पहुचंदो, सेक्रेटरी लेवल ते कंहिं लीडिंग पोज़ीशन ते पहुचंदो, त यकीन करियो उहो सिंध जो ई नालो रोशन थींदो। अव्हांखे ख़बर आहे, गुज़िरियल कुझु ॾींहंनि खां हिकिड़ी वीडियो प्लस तस्वीर वायरल थिए पई। हिकिड़ो नौजवान आहे जंहिं गूगल में खे माना हिकिड़ी IT जी कंपनी खे 4 अरब रुपए में खपाई आहे, सेल आउट कई आहे। सम्झो त इहा तस्वीर मिलियंस में वई हूंदी। सिंध जो नौजवान आहे। तो आउं सम्झां थो जेतिरो असांखे पंहिंजी तहज़ीब खे फ़रोग़ ॾियण जे लाइ अजरक ऐं टोपीअ जो जी शनाख़्त कराइणु पाइणु ज़रूरी आहे, ओतिरो ई तालीम खे फ़रोग़ ॾियणु बे ज़रूरी आहे। असीं उन्हनि ॻाल्हियुनि खे हाणे विसारे छॾियूं जॾहिं पाण सोचींदा हुआसीं, ख़ासि तौर ते बिलख़ुसूस असांजूं अमड़ियूं सोचींदियूं त असांजो नंढड़ो ॿारु हाय हिन मुल्क खां हलियो वेंदो, परदेस हलियो वेंदो, आउं कीअं गुज़ारे सघंदुसि। बाबा उहो वक़्तु हींअर वियो हलियो। हींअर असीं पंहिंजे बचिड़े खे वीडियो कॉल जे ज़रिए जेॾी महिल दिलि चए, जेतिरी देरि ताईं दिलि चए, असीं वीडियो कॉल जे ज़रिए ॻाल्हाए सघो था, ॾिसी सघो था। सो दिलि वॾो करियो या दिलि वॾी करियो त जीअं तव्हांजा ॿार अॻिते पढ़ी सघनि। जी, अॻिते पढ़ी सघनि, अॻिते वधी सघनि। पढ़ंदा न त अॻियां कीअं वधंदा? असांजा ॿार सुभाणे जो मुस्तक़बिल आहिनि, पाकिस्तान जो मुस्तक़बिल, सिंध जो मुस्तक़बिल आहिनि ऐं वेंदा त ज़ाहिर आहे पंहिंजे पाकिस्तान जो, पंहिंजे मुल्क जो नालो रोशन कंदा ऐं ख़ासि करे पीउ माउ जो नालो रोशन कंदा। असीं पाकिस्तानी आहियूं, असीं सिंधी आहियूं, असांखे फ़ख्रु आहे। ऐं जॾहिं असीं सक़ाफ़त खे ॾिसूं था त असां वटि मुंहिंजो दड़ो बि सक़ाफ़त में अचे थो, असां वटि रनीकोट बि अचे थो, जंहिंखे यूटिलाइज़ कयो वियो आहे हिन वक़्तु साना कन्वेंशन में। ऐं ख़ासि करे सिंध जो नौजवान पढ़णु चाहे थो, बल्कि पढ़े थो। ऐं हाणे शऊर अची वियो आहे, हाणे असां वटि AI आहे ऐं असां वटि खोड़ सारियूं उहे शयूं, उहे डिग्रियूं अची वियूं आहिनि जेके ॿियनि मुल्कनि सां असीं बि कॉम्पीट करे सघूं था। असीं उते वञी करे पढ़ी लिखी हिकिड़ो सुठो शोबो इख्तियार करे। महिमान बि मौजूद आहिनि साना कन्वेंशन मां, पाण जनरल सेक्रेटरी आहिनि असद शेख साहिब असांखे ऑडियो कॉल ते असां सां गॾु मौजूद आहिनि, उन्हनि खे बि ज़रूरु भलीकार कंदासीं। साईं असद साहिब असांखे ॿुधो पियो, अस्सलाम वालेकुम, भलीकार करियूं था। वालेकुम सलाम अदा, बिल्कुलु ॿुधूं पिया तव्हां ज़बरदस्त ॻाल्हियूं ऐं तव्हांजो जेको तव्हां साना जे बारे में ॿुधायो, सिंधी कल्चर, सिंधी हेरिटेज जे बारे में ॿुधायो, तमामु ज़बरदस्त। जी, वरी महिरबानी। ऐं आऊं ॿुधां पियो डायरेक्टर साहिब चवनि पिया तव्हांजे इन शहर में, मुल्क में राति जा 2:30 थियनि पिया, थकल आहे, हुनजे बावजूदि तव्हां पार्टिसिपेट कयो आहे, तव्हांजा कुर्ब। साईं असद शेख साहिब साना बाबति छा चवणु चाहींदो? थोरो पाण शॉर्टली इन ते ॻाल्हाईंदा, उन खां पोइ अॻिते जा जेके लाइ अमल आहिनि उन्हनि ते ज़रूरु ॻाल्हाईंदासीं, प्लीज़। सही, ही साना असांजी सिंधियुनि जी सभ खां वॾी डायस्पोरा कम्युनिटी ऑर्गेनाइज़ेशन जेका 42 सालनि खां कमु करे पई। उहा कमु छा आहे कम्युनिटी ऑर्गेनाइज़ेशन, पर उहा सिंध ऐं सिंधियुनि जे लाइ उनजी कल्चर, असांजी पंहिंजी हेरिटेज, असांजी लैंग्वेज, उनखे ज़िंदा रखण जे लाइ मेन जेको साना जो मक़सदु आहे त असां पंहिंजे हेरिटेज कल्चर जी
प्रोमोट बि कयूं पूरी दुनिया में, उन जी हिफ़ाज़त बि कयूं ऐं पंहिंजी कम्युनिटी खे ज़िंदा रखूं हिन जदीद दौर में। ऐं उन सां गॾोगॾु जेके असांजा सिंध जा प्रॉब्लम्स आहिनि, इश्यूज़ आहिनि, जेतिरे हद ताईं थी सघे त साना एज़ अ कम्युनिटी ऑर्गेनाइजेशन हेल्प करे, मदद करे, जेका हमेशह कॾहिं बि पोइते न हटी आहे ऐं कंदी रहे थी। उन जो मिसाल ही 42 साल आहे जेको असां गॾिजी मल्हायूं पिया हिते टोरंटो कैनेडा में। बहितरीन, तव्हांखे जस हुजे असद शेख साहब, तव्हां सभिनी जी महिनत आहे जेका हर साल असां सभिनी खे नज़र ईंदी आहे ऑन स्क्रीन ऑफ स्क्रीन। अच्छा, मां तव्हांखां ज़रूरु पुछणु चाहींदमि त छा इहा जेकी महिनत आहे तव्हांजी ऐं सॼो तव्हां इहो पूरो सिस्टम हिकिड़ो मेलो मचायो था, ज़ाहिर फनकार अचनि था ऐं परे परे खां माण्हू बि अचनि था, छा सिर्फ़ु इहो जस्ट ऑडिटोरियम ताईं महदूद आहे इहा सभु शइ, या वरी तव्हां पूरी दुनिया खे इहो ॿुधायो था ऐं मैसेज ॾियो था त असीं सिंधी क़ौम आहियूं ऐं असां वटि ही जेके सिंध में जेके जीअं तव्हां चयो त असां वटि कुझु शयूं आहिनि, ख़तरा आहिनि या वरी कुझु हालात सही न आहिनि, उहे छा सभिनी खे तव्हां ॿुधायो था या सिर्फ़ु हिकिड़े ऑडिटोरियम ताईं महदूद थी करे उते हिकिड़ो मेलो करे एंड दैट्स इट? ॾिसो, तमामु बहितरीन क्वेश्चन। तव्हांखे मां ॿुधायां त साना जो जेको ही कन्वेंशन आहे, मूं तनक़ीदी मुकालमा जाइज़ा बि ॿुधा आहिनि, फेसबुक ते बि ॾिसंदो आहियां त माण्हू इहो लिखंदा आहिनि त साना जेको आहे ही करोड़े रुपया ख़र्च करे मेलो थी कराए, उन जो मक़सदु छा आहे। हाणे ॾिसो, साना जा जेके नॉर्थ अमेरिकन कम्युनिटी आहे, सिंधी जेके हिते पाण में रहनि था, पहिरियों मक़सदु त इन कन्वेंशन जो इहो हूंदो आहे त उहे पाण में साल में असांजूं सॼियूं जेके फैमिलीज़ आहिनि, जेके जेके अची सघनि था, उहे हिते पाण में मिलनि, पाण में गॾिजनि ऐं मेल मुलाक़ातूं कनि, नेटवर्किंग थिए। उन में नेटवर्किंग सिर्फ़ु इहा न हूंदी आहे त जेको आहे असीं पाण में मिलूं, असां पाण में मरासिम पैदा कयूं, पंहिंजा जेकी नेक्स्ट असांजी जनरेशन आहे उहा हिक ॿिए सां मिले। ठीकु आहे, मेन असांजो कम्युनिटी खे गॾु करण जो मक़सदु इहो हूंदो आहे। उन खां पोइ अचे थो त असां छा इन मां हासिल करणु चाहियूं था। हाणे बेसिकली हर साल जेको साना जो कन्वेंशन थींदो आहे उहो 3 ॾींहंनि ते मुश्तमिल हूंदो आहे। पहिरें ॾींहं ते जेको असांजी शुरूआत थींदी आहे कन्वेंशन जी, उहा लतीफ़ साईं जी वाई खां थींदी आहे ऐं असां पंहिंजे कल्चर हेरिटेज उनमें अदबी मुशाइरो हिकिड़ो थींदो आहे सिंधी, जंहिंमें सिंध जा नामवर शाइर जेके मौजूदु हूंदा आहिनि या उन्हनि खे असां लाइव खणंदा आहियूं उहे, ऐं उन खां पोइ म्यूज़िकल हिकिड़ो प्रोग्राम थींदो आहे। ऐं साना जे हर कन्वेंशन जो हिकिड़ो थीम हूंदो आहे हर साल, जेको असां को प्रॉब्लम आहे सिंध में। हाणे लास्ट मां तव्हांखे मिसाल ॾियां, जेको ह्यूस्टन में साना जो 41 कन्वेंशन थियो, उहो उन वक़्तु प्रॉब्लम हले पियो असांजे कैनालनि जो, असांजे पाणी जो, जेको मेन इशू हुयो। हिन साल असां जेको थीम 42 कन्वेंशन में चूज़ कयो आहे उहो आहे एजुकेशन। एजुकेशन एज द फाउंडेशन फॉर ह्यूमन डिग्निटी एंड सोशल हार्मनी इन सिंध। त तालीम, हिकु त तालीम सां कहिड़ा प्रॉब्लम्स आहिनि। तालीम हिकिड़ो बुनियादी ज़रूरत आहे, कंहिं बि मुल्क में दुनिया में किथे बि हुजे, तालीम, सिहत, इहे असांजूं बुनियादी ज़रूरतूं आहिनि। ऐं वेस्टर्न वर्ल्ड अगरि असां कंपेयर कयूं पंहिंजी सिंध जी तालीम खे, सिंध जे सिलेबस खे, नो डाउट मां उतां पाण पढ़ी अॼु हिते अमेरिका में वेठो आहियां, रहां थो हिते नॉर्थ अमेरिका में, मां बि उतां पढ़ियो आहे। पर असांखे जदीद दौर जेको ही AI टेक्नोलॉजी जो दौर आहे, इन सां हमआहंग करण जे लाइ असांखे स्पेशली पंहिंजा जेके प्राइमरी सिलेबसिस आहिनि ॿारनि जा, उहे चेंज करणा पवंदा। असांखे किताब जेके असां उते पढ़ायूं था उन में चेंजिंग्स आणियूं पवंदियूं। त जेको तालीमी मक़सदु आहे, ॿार अगरि प्राइमरी लेवल उन्हनि जो मज़बूत न हूंदो त उहे अॻिते हली कीअं ॿाहिरि निकिरंदा, कीअं सिंध खे, असांजे मुल्क खे संभालींदा, अॻिते कीअं वधंदा। त उन जा सेशन्स थींदा आहिनि। हाणे जीअं तालीम आहे त असां उन जे लिहाज़ खां दावत ॾींदा आहियूं
हिन दफ़े असां वटि वाइस चांसलर IB यूनिवर्सिटी सखर, नवाब शाह जो साइंस एंड टेक्नोलॉजी यूनिवर्सिटी आहे उनजो वाइस चांसलर, तव्हांजी मेडिकल यूनिवर्सिटी आहे उनजो पोइ वाइस चांसलर, टंडुजाम एग्रीकल्चर यूनिवर्सिटी मां उन्हनि जो डॉक्टर, त इहे हिते आयल आहिनि, इन्हनि खे असीं इनवाइट कयो आहे। ॿियो जेके असांजा हिते PhD ऐं डॉक्टर्स आहिनि उहे उन्हनि सां मुकालमा कंदा, सेशन्स कंदा, पैनल डिस्कशन्स थींदियूं त असांखे छा करणु खपे सिंध में तालीम जे लाइ, शऊर जे लाइ कहिड़ा उपाउ वठणु खपनि। ऐं तव्हां ॿुधो हूंदो हाणे हींअर मां तव्हांजे प्रोग्राम में ई ॿुधो त हिकिड़ो फर्द पढ़े, तव्हां सोचो हिकिड़ो फर्द पढ़े, हिकिड़ी औरत पढ़े त हुन सां खानदान पढ़ंदो आहे। त इहा असांजे स्पेशली जेके हुते माइनॉरिटीज़ के इशूज़ आहिनि उहे असां तालीम सां कीअं घटाए सघूं था, जेके प्रॉब्लम्स थियनि था उन्हनि सां, या औरत जे लाइ तालीम केतिरी ज़रूरी आहे, त इहे असांजा हिन जेको 42 कन्वेंशन आहे इहे सुभाणे जेके असांजा सेशन्स आहिनि उहे इन ते मुश्तमिल आहिनि। त असां साहिब ॾाढियूं ज़बरदस्त ॻाल्हियूं कयूं। अव्हां खां पुछणु चाहींदुसि उतां जी गवर्नमेंट, उतां जी एम्बेसी, उतां जा माण्हू साना कन्वेंशन खे कीअं ॾिसनि था ऐं केतिरे हद ताईं अव्हां सां हेल्प आउट कनि था, अव्हां सां हमदर्दी कनि था? बहितरीन तव्हांजो सवाल। हाणे असांजो मक़सदु इहो हूंदो आहे, ॾिसो सिंध जो कल्चर, असां जेके सभु सिंधी आहियूं असांखे त ख़बर आहे असां जो मोर देन 5000 years ओल्ड कल्चर आहे, असांजी हेरिटेज आहे। हाणे असांखे उहो कल्चर 2 शयूं आहिनि जेके जिन ते असांखे महिनत करणी आहे। हिकिड़ो त असांजी ईंदड़ जनरेशन स्पेशली जेका ॿाहिरि रहे थी, जेका सिंध में नथी रहे, उन ताईं असां इहो कल्चर, हेरिटेज, उन जे लाइ मोहबत, पंहिंजी ज़बान, लैंग्वेज कीअं पहुचायूं, ऐं ॿियो असां दुनिया खे कीअं ॿुधायूं त हाउ वी सिंधीज़ आर पीसफुल नेशन, ऐं असां जेको आहे असांजो कल्चर केतिरो क़दीमी आहे, जेको टॉप 5 ओल्डेस्ट सिविलाइज़ेशन में ईंदो आहे। त उहे जेके असांजा हिते लोकल MPs आहिनि, जंहिं बि शहर में असांजो कन्वेंशन थींदो आहे हर साल, जीअं हिकिड़ो साल कैनेडा में हूंदो आहे, हिकिड़ो साल अमेरिका में हूंदो आहे, त जंहिं शहर में हूंदो आहे उतां जा असां उन्हनि लोकल MPs, मेयर ऐं जेके जेके डिग्निटरीज़ हूंदा आहिनि उन्हनि खे असां इनवाइट कंदा आहियूं पंहिंजे शहर मां। ईअं ई हीअं टोरंटो में जेका असांजी लोकल कमेटी आहे उन्हनि पंहिंजे MPs खे, जेके लोकल डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट आहे उन्हनि खे इनवाइट कयो आहे, ऐं असां हिते वॾो हिकिड़ो डिस्प्ले रखियो आहे पंहिंजे कल्चर सिविलाइज़ेशन जो, जंहिंमें मॉन्यूमेंट्स आहिनि, मोहनजोदड़ो जी हिस्ट्री आहे, असांजी सखर जी फेमस लैंसडाउन ब्रिज आहे, ऐं उन खां अलावा जेके तव्हां शेयर कया ऑलरेडी रनीकोट ऐं ॿिया जेके असांजा, हा, त इहे असांजा असासा आहिनि। त इहे असां उन्हनि खे ॿुधाईंदा आहियूं त ही असांजी तारीख़ आहे, हीअ सिंध जी तारीख़ आहे, क़दीमी तारीख़ आहे, त उन सां असांजो कल्चर प्रोमोट थींदो आहे। हाणे असांखे उनजे रिटर्न में छा मिलंदो आहे, बिल्कुलु इहो, और उन रिटर्न में छा थींदो आहे त हिते हर मुल्क में हर जगह ते पंहिंजे कानून जे मुताबिक़ स्टूडेंट कल्चरल एक्सचेंज प्रोग्राम्स थींदा आहिनि, एजुकेशन जे हवाले सां एक्सचेंज प्रोग्राम्स थींदा आहिनि, ऐं उन्हनि में जॾहिं असां, तव्हांखे ख़बर आहे त सिंध जो असांजो जेको कल्चरल डे आहे उहो सिंध असेंबली मां ऑफिशियली पास थियल आहे, जेको असांजे डिसंबर जे पहिरें आचर ते हर साल मल्हायो वेंदो आहे। ऐं दुनिया में ॿी कहिड़ी असेंबली आहे जिते उहो कल्चरल डे पास थियल आहे? डू यू नो? तव्हांजे नाज़रीन खे बि मां ॿुधाईंदो, कंहिंखे ख़बर न हूंदी इहा ॻाल्हि। असीं टेक्सास असेंबली आहे USA में, उन ऑफिशियली असांजो सिंधी कल्चरल डे 2022 में यूनानिमसली पास कयो हुयो
जेका दुनिया जी ॿी स्टेट रिप्रेज़ेंटेटिव असेंबली आहे, हिकिड़ी त सिंध असेंबली थी वई, उन खां पोइ टेक्सास जी असेंबली आहे जंहिं उहो कल्चरल डे पास कयो। हाणे बहितरीन। असद शेख साहब तव्हां सां ॻाल्हाए तमामु सुठो लॻो, तव्हांजी महिरबानी, तव्हां पंहिंजो कीमती टाइम ॾिनो। आवाज़ टीवी जे वीकेंड विद आवाज़ में नाज़रीन वठंदासीं नंढिड़ो ब्रेक, केॾांहुं न वञिजो, वरी वापसि था अचूं। वेलकम बैक नाज़रीन, हिकिड़ी नंढड़ी साईअ खां पोइ अव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। दोस्तो, अव्हीं ॾिसो पिया वीकेंड विद आवाज़, ऐं अव्हांखे ख़बर आहे त मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते अव्हां सां ॻाल्हि ॿोल ऐं प्लस में महिमाननि सां बि ॻाल्हि ॿोल थिए थी। ऐं आउं सम्झां थो कंहिं बि मुआशिरे जे लाइ बहितर ॻाल्हि इहा हूंदी आहे जॾहिं हिकु ई मुआशिरो ऐं हिकु फ़र्द ॿिए फ़र्द जी मदद करे थो। उहो मीन्स एजुकेशन में हुजे, एंटरप्रेन्योरशिप में हुजे, बिज़नेस में हुजे, या कंहिं सजेशन में हुजे। आउं सम्झां थो सिंध इन्हनि सभिनी शयुनि सां मालामाल आहे। जीअं सिंध महिमान नवाज़ी में मशहूरु आहे, साॻी रीति हिक ॿिए सां हम आहंगीअ में ऐं मदद करण में बि मशहूरु आहे। अॼु असां सां हिकिड़ा ज़बरदस्त महिमान मौजूदु आहिनि। पाण डॉक्टर अली रज़ा मीरजत साहिब, फाउंडर, प्रेसिडेंट प्लस सीनियर वाइस प्रेसिडेंट आहिनि सिंधी एसोसिएशन ऑफ यूरोप। आउं अव्हांखे थोरो आगाह कंदो हलां त इहा हिकिड़ी अहिड़ी ऑर्गेनाइज़ेशन आहे जेका नॉन प्रॉफिट ऑर्गेनाइज़ेशन आहे, टोटली एंड प्योरली सिंधियत ते कमु करे थी। असीं कंहिं इंसान ज़ात ऐं कंहिं हिकिड़ी क़ौम जे लाइ न, पर हिकिड़ो मुआशिरो थी करे इन जे लाइ ई पतोड़ींदा आहियूं। इन्हनि जो इहो चवणु आहे। इन्हनि जा कहिड़ा कहिड़ा मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट्स हुजनि था, ऐं कुझु ॾींहंनि खां पोइ अव्हांखे ॿुधाईंदो हलां त सेंट्रल लंडन में 18 जुलाई ते सिंध सलामती वॉक थियण वञे पई। उनजो मक़सदु इहो हूंदो त असां पंहिंजे सिंध जी सकाफ़त खे, पंहिंजी तहज़ीब तमदन खे, भाइपी भाईचारी शनाख़्त खे उजागर करियूं, ऐं उन शहर में रहंदे असां पंहिंजी इन हम आहंगीअ खे, पंहिंजी बिरादरीअ खे, भाइपीअ खे, भाईचारे खे अञा वधीक उजागर करियूं। अचो त इन्हनि सां हाल अहिवाल बि कंदासीं ऐं पंहिंजे प्रोग्राम में भलीकार कंदासीं। डॉक्टर अली रज़ा मीरजत साहिब, फाउंडर प्रेसिडेंट प्लस सीनियर वाइस प्रेसिडेंट सिंधी एसोसिएशन ऑफ यूरोप। साईं भलीकार करियां थो। कीअं आहियो डॉक्टर अली रज़ा साहिब, तव्हां ठीकु आहियो? ऐं हिन वक़्तु तव्हां वॉक कराए रहिया आहियो ऐं लंडन में, उहा इहा वॾी ॻाल्हि आहे। जीअं असीं साना जी तारीफ़ कंदा आहियूं, साना जा कम ॾिसंदा आहियूं, ॿुधंदा आहियूं, ऐं मां तव्हां खां ज़रूरु इन हवाले सां पुछंदमि त सिंध सलामती वॉक इन लंडन व्हाट इज़, ऐं तव्हां हिन बारे में ॿुधायो। पर पर्पस, मेन पर्पस हूंदो को न को, या एजुकेशन हूंदी, या पंहिंजी वॉक जे करे असीं पाण खे थोरो उजागर कयूं, थोरो ॿियनि खे ॿुधायूं त असीं सिंधी क़ौम कीअं आहियूं ऐं छा असांजे लाइ लंडन में मौजूदु आहे। सो इहो सॼो पर्पस, सॼो क्राइटेरिया तव्हां असांखे ॿुधाईंदा प्लीज़। वरी महिरबानी अची। हाणे मुंहिंजो ख़्यालु आहे त सिंध वॉक बैकग्राउंड ॿुधायां त वधीक बहितरु थींदो। असीं जेको जॾहिं महिल असां ऑर्गेनाइज़ेशन शुरू कईसीं सिंधी एसोसिएशन ऑफ यूरोप 2012 में, ऐं पर्पज़ इहो हो त सभई प्रोफेशनल्स हुआसीं, जंहिंमें डॉक्टर्स हुआ, वकील हुआ, ऐं इंजीनियर ऐं बिज़नेस कम्यूनिटी हुई असांजी जेका, उहा स्केटर्ड हुई। असीं हिक ॿिए जे रस्ते में कोन पिया आयासीं, असांखे पंहिंजा स्टेक्स बि ख़बर कोन हुआ, ऐं त भई केरु किथे थो कमु करे, कंहिंखे ज़रूरत पए, ॿियो स्टूडेंट्स वग़ैरह अचनि था, ऐं जेके नवां प्रोफेशनल्स अचनि था उन्हनि खे हेल्प कीअं था करे सघूं। त असां बेसिकली सर्च कईसीं त भई अहिड़ी कहिड़ी ऑर्गेनाइज़ेशन थी सघे थी छो जो जेका पॉलिटिकली मोटिवेटेड न हुजे ऐं बिल्कुलु नॉन पार्टीज़न हुजे, जंहिं ताकी कम्यूनिटी खे वेझो आणियूं। ऐं कम्यूनिटी जी रिज़र्वेशन हूंदियूं आहिनि पार्टीज़ जी या पॉलिटिक्स जे हवाले सां, त फैमिलीज़ गॾियूं कोन पिए। त असां हिकिड़ी नेटवर्किंग लाइ जेका रूल ॾिठीसीं उहा साना में ॾिठीसीं। साना असांजो सम्झो त रोल मॉडल आहे इन हवाले सां, जो काफ़ी पुराणी ऑर्गेनाइज़ेशन आहे, तक़रीबन 40 साल उन दौर में पुराणी, ऐं हुननि जो कमु बि सुठो हो। ऐं जेको आहे कम्यूनिटी में पंहिंजो नॉर्थ अमेरिका में हुननि गॾु कयो। अमेरिका वॾो मुल्क आहे, सो उन ई जे अक्सर जेका बि ज़ाहिर लोकल लॉस असांजा पंहिंजा आहिनि, पर बाय लॉज या जेके असां स्पिरिचुअली साना खे इन हवाले सां फॉलो कई सक्सेसफुल ऑर्गेनाइज़ेशन, जंहिंमें सियासत इन्वॉल्व कान हुई। इन ई करे असां उन जा पंहिंजो मेन एसेंस वरितासीं, ऐं पोइ असां उन ई बेसिस ते नेटवर्क शुरू कयोसीं, नेटवर्क कम्यूनिटी सां नेटवर्क शुरू कयोसीं। ऐं उन में ज़ाहिर सभई जेके मल्टी प्रोफेशनल्स असांजा इंडिविजुअल्स हुआ गॾु आया, ऐं उन में जेको असांखे मेन एडवांटेज इहो थियो त असांखे पंहिंजा स्टेक्स ख़बर पिया। पोइ असां जेको पर्पज़ उन मेन पर्पज़ हो त हिक ॿिए जी मदद करणु,
पहिरियों स्टेप इहो हो त जेका लोकल कम्यूनिटी यूरोप में आहे उन्हनि खे वेझो आणिजे ऐं पंहिंजा स्टेक्स ठाहियासीं, ख़बर पई त कहिड़ो कहिड़ी जाइ ते कमु करे थो, कहिड़ो कंहिंखे हेल्प करे सघे थो। पोइ उन्हनि खे असां कैस्केड कयोसीं पूरी दुनिया में। उन में सिंध मेन आहे, जंहिंमें जेके शागिर्द अचनि था या प्रोफेशनल्स अचनि था, मिसाल तौरु डॉक्टर अचनि था या इंजीनियर अचनि था, बिज़नेस कम्यूनिटी का बिज़नेस करणु चाहे थी, त पोइ असां पंहिंजूं सर्विस उन्हनि खे ऑफर कयोसीं। ऐं उन में फ़ाइदो इहो थियो त जेके स्टूडेंट्स मुंझारे में हुआ त उन्हनि का उते सपोर्ट कान हुई कोर्सिस जे हवाले सां या शहर जिते डिफरेंट शहरनि में अचनि था रहाइश जे हवाले सां, त उहा असां उन्हनि खे हेल्प कईसीं। इन सां गॾिबा वियासीं, उहे शागिर्द आहिस्ते आहिस्ते असांखे प्रोफेशन में अची विया, उहे वरी असांजो हिसो थींदा विया। त अहिड़े तरीक़े सां हीअ जेका वॉक आहे उन करे तव्हांजे साम्हूं इहा रखी, इहा वॉक जेका इन जो हिकिड़ो ग्लिम्स आहे त इहा असीं सभु वरी यूरोप मां गॾिबासीं। ऐं प्लस इहा जेका एरिया मूं तव्हांखे ट्रेफलगर स्क्वायर खां शुरू थी हाइड पार्क कॉर्नर ते ख़तमु थिए थी, त इहा नॉर्मली जेके बि कम्यूनिटीज़ आहिनि उहे इन रूट खे इख़्तियार कंदियूं आहिनि, छो इहो मेन रूट आहे। त हिते छो मल्टीनेशनल एरिया आहे ऐं मल्टी एथनिक एरियाज़ आहिनि, त सभई असां पंहिंजी कम्यूनिटी खे बि इंट्रोड्यूस करियूं था ऐं कम्यूनिटी खे कॉन्फिडेंस बि ॾियारियूं था ऐं गॾिजूं था इन बहाने परे परे खां। ऐं सम्झां थो त इन सां असीं सेंट्रली पंहिंजे ख़ासि तौर ते यूरोप में त यूके मेन कंट्री आहे, उते अॻियां बि थींदासीं। ऐं जेका उते जेका इंग्लैंड जी कम्यूनिटी अथनि उहे बि ॾिसंदा बाबा सिंधी बि हिते मौजूदु आहिनि। त मेन शइ इहा आहे त असीं गॾिबासीं, असीं ऑलरेडी नेटवर्किंग करियूं पिया, असांजा प्रोजेक्ट्स हलनि पिया, हिक ॿिए सां राब्ते में हूंदा आहियूं, पर हीउ हिकिड़ो क़दम अॻियां आहे त असीं बाक़ाइदे जेकर ॿियनि उत्साह पैदा करियूं त बाबा वी आर अ बिग कम्यूनिटी। बिल्कुलु ठीकु अली साहिबु, अवां जो ॾाढो ज़बरदस्त रोड प्लान आहे, पर आउं सम्झां थो जॾहिं को बि कमु माण्हू इनिशिएट करे थो उन जा कुझु नुक़्ता हुजनि था, पॉइंट्स हुजनि था, हदफ़ हुजनि था। 2012 खां हिन वक़्तु 26 हले पियो, ग़ालिबन पाण 14 साल में दाख़िल थी चुका आहियूं। अवां जूं महिनतूं ऐं कोशिशूं लगातार जारी आहिनि। अवां जा उन वक़्तु प्रोजेक्ट्स कहिड़ा हुया, इनिशिएटिव कहिड़ा हुया, हिन वक़्तु ताईं अचीवमेंट्स कहिड़ियूं आहिनि, प्लीज़। त असांजो जेको मेन पहिरीं त पंहिंजी कम्यूनिटी खे ऑर्गेनाइज़ कयोसीं, ठीकु। उन में ज़ाहिर आहे टीम वर्क आहे, सो अकेले अली रज़ा जो या अकेले ॿिए दोस्तनि जो कोन हो, काफ़ी सीनियर दोस्त हुआ। ऐं त इन में असां हिक ॿिए खे गॾु कयोसीं। 2 साल त असांखे लॻा ख़ासि तौर ते त भई सॼी कम्यूनिटी एस्टेक्स गॾु कयूं ऐं पोइ पंहिंजा राया वरितासीं त कीअं अॻियां वधिजे, सलाह मशूर सां हलियोसीं। त उन खां बाद में असां मेन शइ इहा कईसीं त वेबसाइट ठाहीसीं, पोइ दोस्तनि खे जेको आहे ज़ाहिर हिकिड़ो जेका इंटरनेशनल कम्यूनिटी उन्हनि खे एतमाद में वरितोसीं। ख़ासि तौर ते असां इन कल्चर सिंधी कल्चर जे हवाले सां 2 मेन फेस्टिवल्स कया 2016 ऐं 17 में, उहे तमामु सॼी दुनिया में जेको आहे उनखे एप्रिशिएट कयो वियो। उते ई असां जेको ॿियो असां फेस्टिवल कयो उहो ई डिसाइड कयोसीं सॼी दुनिया में जेके बि डायस्पोरा ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि उहे गॾिजी रोटेट कंदासीं सॼी दुनिया में, ताकी असां में कम्युनिकेशन वधे, इंक्लूडिंग सिंध। त हर साल असां सॼी दुनिया में कंदासीं। हींअर ताज़ो हुनजो एग्ज़ाम्पल आहे त साना जी लंडन में, छो साना त अमेरिका खे डील थी करे न, पर डायस्पोरा ऑर्गेनाइज़ेशन जी जेका हींअर कॉन्फ्रेंस थी उहा लंडन में थी, उहो बि हुन जो हिसो आहे चवंदुसि। त हाणे इन हिसाब सां असां कम्यूनिटी खे सॼी दुनिया में गॾु कयोसीं ऐं इन में असां पंहिंजी सुञाणप पैदा कईसीं। ऐं पोइ जेके बि लोकल माण्हू हुआ उहे हिक ॿिए वेझो आहे, ज़ाहिर हुननि जा इशूज़ थियनि था, लोकल बि इशूज़ थियनि था ऐं इंटरनेशनल इशूज़ आहिनि। इंटरनेशनल इशूज़ में अॼु ॾींहं ताईं असीं जेका मेन आहे सभई असांजा प्रोफेशनल राब्ते में हूंदा आहिनि, जेके नवां शागिर्द हूंदा आहिनि उहे राब्ते में हूंदा आहिनि। हाणे यूरोप में हींअर ताज़ो तव्हां इटली तमामु तमामु सुठो रूम ॾिनो आहे, जेके बि इंटरनेशनल स्टूडेंट्स उन्हनि खे पढ़ाई फ्री थी मिले, उते दोस्त आहिनि उन्हनि सां असीं कम्युनिकेशन में आहियूं। ऐं जर्मनी में असांजे दोस्त आहिनि, त सभिनी पासे असांजा पंहिंजा ऑर्गेनाइज़र्स आहिनि जेके इन शइ खे डील पिया कनि। त माना त सॼी यूरोप में असांजी त मेन फोकस यूरोप आहे, सॼी यूरोप में असीं कोशिशि पिया करियूं त जेका थोरी घणी स्टिग्मा आहे त सिंधी माण्हू ॿाहिरि नथो वञी सघे या सिंधी माण्हुनि लाइ को मौक़ो कोन्हे, इहा ॻाल्हि कान्हे। असीं होप ॾियूं था अॻियां, ज़ाहिर थोरो 2 क़दम हू अॻियां वधंदा, 2 क़दम असीं उन्हनि खे खणींदासीं। अहिड़े तरीक़े सां अलहमदिल्ला उहो सफ़र कंटिन्यू आहे। माशाअल्लाह, ॾाढो सुठो। अच्छा अली साहिबु, आउं हिकिड़ो सुवालु जेको ॾाढो ज़रूरी सम्झां थो, नौजवाननि बाबति तव्हांजो छा ख़्यालु आहे? 2012 खां 26 ताईं डिजिटल दौर तमामु बूम ते रहियो आहे, बूस्ट ते रहियो आहे। नौजवाननि जो मक़सदु छा हुजे थो? मक़सद खे हासिल करण में किथे कहिड़नि पॉइंट्स ते हू सुस्त रहनि था, नाकाम रहनि था, छा चवणु चाहींदो?
सही 2012 खां वठी हेसि ताईं आउं सम्झां थो रुगो पूरो मींहं जी रोशनी आहे ऐं तमामु घणी तरक़ी कई आहे सिंधी नौजवान, ख़ासि तौर ते मिडिल क्लास जे तबिके ते, जंहिं वटि पंहिंजे इहो ख़्वाब ई कोन हूंदो त वञा। पर हाणे जंहिं तरीक़े सां तव्हां डिजिटल जी ॻाल्हि कई आहे ऐं उन में ॿार एॾा त सभु कोर्सिस पाण था ॻोल्हीनि, रुगो उते लोकल जीअं असां जहिड़ा डायस्पोरा ऑर्गेनाइज़ेशन असीं उनखे सपोर्ट कयूं था, पर हू अक्सर होमवर्क पंहिंजो पाण था कनि। त इन में इहा सिंध लाइ तमामु ख़ुशाइंद ॻाल्हि आहे, का मायूसी जी ॻाल्हि कान्हे। के कॉर्नर्स आहिनि जेके मायूसी फैलाइनि था, पर आउं सम्झां थो त जेको असीं जंहिं दौर में वियासीं, आउं तक़रीबन 96-7 में वियसि यूके में, उन ई दौर में अॼु जे दौर में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। वॾा कॉन्फिडेंट नौजवान आहिनि ऐं उन्हनि खे थोरी घणी गवर्नमेंट बेसिस ते हेल्प थिए त अलाए किथे वञनि। असां वटि बदकिस्मती सां गवर्नमेंट जी हेल्प कान्हे एतिरी, न त अञा तव्हांजे हीउ जेको नंबर हींअर 1% आहे त इहो 10% थी वेंदो। पर इंडिविजुअल दे आर डूइंग वंडरफुल। सही। डॉक्टर अली रज़ा साहब इहो ॿुधाइजो त सिंध एसोसिएशन ऑफ यूरोप रजिस्टर्ड आहे, छा सम्झो पिया त जेकी कम्यूनिटीज़ शामिल थियणु चाहिनि थियूं, पहिरियां केतिरा माण्हू हुआ ऐं हाणे हिन वॉक में जेकी हाणे थियण वञी रही आहे 2026 में, छा सम्झो पिया त केतिरनि माण्हुनि जो वाधारो थींदो ऐं माण्हुनि खे ख़ासि करे सिंधी माण्हुनि खे कहिड़ो फ़ाइदो आहे हिन सिंध में? असीं यूरोप जी ॻाल्हि न पिया कयूं, सिंध जे माण्हुनि जी ॻाल्हि कयूं पिया त इन सां कहिड़ो फ़ाइदो थींदो? ऐं तव्हांखे अॼु रीसेंट एग्ज़ाम्पल ॾियां, लास्ट ईयर डिसंबर में एकता डे मल्हायोसीं ऐं असीं पाण हैरान थी वियासीं। असां सिर्फ़ु प्रमोट कयो पंहिंजो इवेंट खे, त तक़रीबन 800 खां 900 घटि में घटि इंडिविजुअल्स लंडन में आया ऐं उन में जेको असीं जेके कम्यूनिटी आहियूं हुते उहे त आहियूं, पर जेके स्टूडेंट आया ऐं जेको उन्हनि हू हुन उत्साह वरितो, उन्हनि जेका हैप्पीनेस शो कई त भई असांजा वेठा आहिनि, तंहिंजे करे द इंजॉयड। तव्हीं अगरि ॾिसंदो न इवेंट जा ग्लिम्सिस, तव्हां ख़ुशि थींदो त हाउ द इंजॉय, बिकॉज़ हुननि पंहिंजे सम्झो त हीउ बि असांजो घरु आहे। त हाणे 800-900 माण्हू जेकॾहिं उन ई इवेंट में ईंदा त उहे सभई वरी उनखां वधीक, अगरि मिसाल तौरु चवंदा 300-400 या 500 लंडन जे रस्तनि ते हलनि सिंधी, त इहा असांजी कामयाबी आहे। ऐं वरी उहे फैमिलीज़ वरी नेटवर्किंग कंदियूं आहिनि, हिक ॿिए सां मिलंदियूं आहिनि ऐं हिक ॿिए मिसाल तौरु ॾुख सुख ई हू त उहे जोड़ींदियूं आहिनि। पोइ पंहिंजा उन्हनि जा जिते जिते कॉमन गोल्स आहिनि उहे पाण तय कयूं। असांजो कमु आहे त सिंधी कम्यूनिटी खे मिलाइण ऐं असां खां जेको पुछो जिते प्रोफेशनली हेल्प करे सघूं था विल डू इट। हेल्प कीअं कंदा आहियो डॉक्टर अली रज़ा साहब? थोरो इन बारे में मां पुछणु चाहींदमि त कोई नौजवान अगरि तव्हां सां राब्तो करे थो त फॉर एग्जांपल राब्तो करण जी कोशिश बि कनि त कीअं कनि? तव्हांजो को पेज आहे, का वेबसाइट आहे, प्लीज़ उहा बि ॿुधायो। उन खां पोइ जेके स्कॉलरशिप्स अचनि थियूं, जेके एजुकेशन जे हवाले सां नौजवान अचणु चाहिनि था, त उन्हनि खे कीअं सेटिंग उन्हनि जी तव्हां कराईंदा आहियो या हू पंहिंजी सेटिंग कीअं कनि? हा जी, सिंपल आहे। सिंधी एसोसिएशन ऑफ यूरोप जी वेबसाइट आहे, साई नाले सां वेंदा, ऐं ॿी असांजी आहे सिंधी एसोसिएशन ऑफ यूरोप जो एजुकेशन पेज। एजुकेशन पेज जेके तव्हां स्टूडेंट्स जी ॻाल्हि कई, उन में सॼी दुनिया जा जेके बि स्पॉन्सरिंग बॉडी आहिनि या जेके बि स्कॉलरशिप्स अचनि थियूं उन पेज ते आहिनि ऐं काफ़ी इंटरेक्ट कयो। पर हाणे उन पेज जेके असांजो दोस्त सैद आफ्ताब शाह मैनेज कंदो आहे, ख़ासि तौर ते उहो EC जो असांजो मेंबर आहे, उहो उन पेज खे मैनेज कंदो आहे। त उन में ज़ाहिर जेके सब्सटेंस वारा हूंदा उहे उन मेंबर आहिनि, पर जेकॾहिं पर हेल्प लाइ उन पेज में तव्हां हंड्रेड्स ऑफ स्कॉलरशिप डेली हू अपडेट कंदो आहे। त असांजो कमु इहो आहे त उन्हनि खे अपडेट करे ॾियूं, जेको हंट ज़ाहिर कैरियर हंटिंग थिए थी त उहे करियूं था। वेबसाइट ते असांजो पंहिंजो उन में लिंक आहे जंहिंमें सॼो सभई जेके सोशल मीडिया जा पेजिस आहिनि उहे मौजूदु आहिनि, त दे कैन कम्युनिकेट विथ अस। बिल्कुलु ठीकु साईं अली साहिब, आउं सम्झां थो कंहिं बि ऑर्गेनाइज़ेशन में जॾहिं असीं कमु करियूं था उते असांखे चैलेंजिस बि अचनि था ऐं कुझु अहिड़ा लम्हा अचनि था जेके ख़ुशी जो बाइस बणजनि था। के ॻाणे था चैलेंजिस, के ख़ुशीअ जा बाइस लम्हात असां सां शेयर करे सघो। हा साईं, जीअं तव्हांखे ॿुधायो, जॾहिं असां ऑर्गेनाइज़ेशन शुरू कई हुई त रॉ ऑर्गेनाइज़ेशन, उन खां पोइ जेके असां सां उन ई सफ़र में गॾु जुड़बा विया, उन काफ़िले में ईंदा विया, त उन मां कुझु शागिर्द जेके अॻियां वधी या जेके नवां मिसाल तौरु प्रोफेशनल डॉक्टर्स आया या MBBS करे प्लेब ॾियणु आया या उन खां अलावा लॉ पढ़ण आया स्टूडेंट, अॼु उन्हनि खे जे ख़ुशी थिए थी त उहे असांजी UK जी सोसाइटी आहे सक्सेसफुल के लॉयर्स आहिनि। असांजो प्रेसिडेंट सक्सेसफुल लॉयर आहिनि, उन जी फर्म आहे। ऐं उन खां अलावा डॉक्टर्स आहिनि जे कंसल्टेंट लेवल ते पहुता आहिनि ऐं प्लस इंजीनियर्स आहिनि माशाल्लाह। उहे हींअर
असां वारी जेका सपोर्ट सां गॾोगॾु हाणे हुननि पंहिंजनि ॿियनि जेका इंजीनियरिंग फैटर्निटी आहे डॉक्टर त उहे सभई हिते मूंखे सपोर्ट कंदा त असीं फ्लोरिश थींदे ऑर्गेनाइज़ेशन खे ॾिसूं। बिल्कुलु ठीकु। चैलेंजिस बाबति मूं अव्हां खां पुछो के चैलेंजिस अव्हां फेस कंदा हुजो हिन वक़्तु? सर चैलेंजिस ॾिसो त हर ऑर्गेनाइज़ेशन जा मिसाल तौरु जेको आहिस्ते आहिस्ते जेॾी महिल शयूं वधनि थियूं त उन में वरी डिफरेंट कम्यूनिटीज़ डिफरेंट शहरनि में वरी किथे कंहिंखे इख़्तिलाफ़ राय हूंदो आहे पंहिंजी ऑर्गेनाइज़ेशन खोले थी जेको उन्हनि जो हक़ु आहे, पर जीअं जी कम्यूनिटी वरी थिए थी त पोइ केॾी महिल कंफ्यूजन थिए थी। पर हीअ जेके वॉक थी आहे इहे जेके गैदरिंग्स आहिनि इन कम्युनिकेशन जे सिलसिले में वॾो अहम किरदारु अदा थियूं कनि। तव्हां सम्झा था उन्हनि चैलेंजिस खे असीं कोशिशि था कयूं डे बाय डे हिक ॿिए सां यूनाइट रहूं ऐं मूव फॉरवर्ड करियूं जेके आम रवाजी तव्हांखे ख़बर कंहिं मुआशिरे में थियनि थियूं जी पाण असांजी हुन में कोशिशि आहे त पॉज़िटिव रहूं। बिल्कुलु ठीकु। अली साहिब आउं सम्झां थो जॾहिं का बि ऑर्गेनाइज़ेशन जुड़े थी त उन जे पुठियां कहिड़े गोल्स हुजनि था, अव्हांजा गोल्स कहिड़ा आहिनि? ऐं मिसाल जे तौरु यूरोप में अहिड़े क़िस्म जो ऑर्गेनाइज़ेशन खोले सघो था ऐं यूरोप में ई रहंदे उतां जे पसदाईअ जे माण्हुनि खे हेल्प आउट करे सघो था। छा सिंध जे अंदरि बि अहिड़ियूं ऑर्गेनाइज़ेशन हुजणु घुरिजनि ऐं कीअं हिक ॿिए जी हेल्प करे सघनि थियूं? माज़रत सां मां अव्हां खां इहो सुवाल जो जवाबु ब्रेक खां पोइ पुछणु चाहींदुसि। नाज़रीन अव्हांखे वञिणो केॾांहुं कोन आहे, रहणो आहे। असां सां मिलूं था हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ। बैक नाज़रीन हिकिड़ी नंढी साईअ खां पोइ अव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। डॉक्टर अली रज़ा साहिब असां सां गॾु मौजूदु आहिनि ऐं पाण फाउंडर प्रेसिडेंट प्लस सीनियर वाइस प्रेसिडेंट आहिनि सिंधी एसोसिएशन ऑफ यूरोप। साईं थोरी देरि पहिरियां पाण सुवाल कयोसीं त अहिड़े क़िस्म जूं ऑर्गेनाइज़ेशन छा सिंध में बि ठही सघनि थियूं जीअं अव्हां यूरोप में प्लस साना बि आहे? प्लीज़। जी जी साईं बिल्कुलु ठही सघनि थियूं साईं, पर हाणे हिन में सभिनी खां जेका इम्पोर्टेंट शइ आहे यूरोप या दुनिया जे ॿियनि मुल्कनि में जेके ऑर्गेनाइज़ेशन आहिनि त उहे जवाबु ॾियनि। सर ठीकु आहे न, ऑर्गेनाइज़ेशन ठहे थी त ज़ाहिर आहे तव्हांखे ट्रस्ट बिल्ड करिणो पवंदो। जीअं कम्यूनिटी लाइ तव्हां कमु करियो था त उहा तव्हां ते एतमाद ऐं एतबार बि करे त उन लाइ हिकिड़ी कॉन्स्टेंट कंडक्ट अहिड़ी हुजे जंहिंमें ईमानदारानो हुजे। तव्हीं को कमु करियो था त साबित करियो त तव्हीं पंहिंजी कम्यूनिटी या पंहिंजे माण्हुनि जी भलाई लाइ था करियो, न को पंहिंजी ज़ाती भलाई लाइ था करियो। त इहे जेके सेक्रीफाइसिंग एरियाज़ आहिनि जंहिंमें पर्सनल जेको वेंडेटा न हुजे ऐं पंहिंजी क़ौम लाइ हुजे त आहिस्ते आहिस्ते ज़ाहिर माण्हू ट्रस्ट कंदा। जॾहिं माण्हू तव्हां ते ट्रस्ट कंदा एतमाद कंदा त तव्हांजो सुवाल इहो त भई तव्हां उन्हनि सां कमु करे सघो था या तव्हां सां राब्ते में आहिनि त असीं थोरो रिलेक्टेड हूंदा आहियूं। आहिनि तमामु सुठियूं ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि हू ऐं पर असीं इहो ई एक्सपेक्ट कंदा आहियूं कि अहिड़ी ऑर्गेनाइज़ेशन जंहिंजो बाक़ाइदे क्रेडिबिलिटी हुजे ऐं उहे जेको आहे अहिड़ी सिचुएशन में जेके असीं हुननि सां राब्तो करियूं त अहिड़ो हिकिड़ो एतमाद जी फ़ज़ा पैदा कनि त सुठो कमु थी सघे थो। सर बिल्कुलु। अच्छा अली साहिब अमी सिंध में माशाल्लाह कमु करियो पिया, पाण ज़िमीदार बि आहियो, डॉक्टर बि आहियो ऐं फॉरेन जो एब्रॉड में तमामु घणो वक़्तु गुज़ारियो आहे जितां किथां जो एक्सपोजर अव्हांखे मिलियल आहे ऐं आउं सम्झां थो नौजवान टही खे बि अवी वेरी क्लोज़ली ॾिसी सघो था, सम्झी सघो था। हिन वक़्त जा नौजवाननि खे चैलेंजिस कहिड़ा आहिनि, असीं कीअं रिज़ॉल्व करे सघूं था, किथे लैक करियूं था, छा चवणु चाहींदो? सर तव्हांजी महिरबानी, तव्हां जे भली बैकग्राउंड मुंहिंजो पस मंज़र ॿुधायो। मेन शइ आहे नौजवान ॿिनि कैटेगरीज़ में पाण डिवाइड करियूं। सर हिकिड़ी कैटेगरी त जीअं मूं तव्हांखे पहिरीं ॿुधायो जेका तमामु पॉज़िटिविटी आहे, जेका तमामु हिकिड़ो रोशनी जो ॾींहुं आहे जेको हींअर ॿरंदो पियो वञे। ॿी हिकिड़ी कैटेगरी आहे जिन खे शायदि पंहिंजो पाण ते एतमाद कोन्हे त उन्हनि जी जिते बि आहे गवर्नमेंट जॉब्स जे तलाश में था थियनि। सर ऐं इहा हिकिड़ी बदकिस्मती आहे त तव्हांखे मास्टर्स कयल नौजवान बि त किथे कंहिं क्लर्की में वेठा हूंदा की उहो चवंदा त भई असांखे ASI जी जॉब मिले या असांखे उहो पैसा बि गॾु करे कर्ज़ु खणी ॾींदा। ऐं चवंदो त करोड़ रुपया कर्ज़ु खणी वरी उहो साॻी करप्शन करे तव्हीं बजाए इन जे जो इन सिस्टम में पंहिंजी सॼी उमिरि गुज़ारे छॾियो। जेके माना तव्हीं अगरि कंहिं माण्हू चवनि था जेके असीं ॾिसूं था त जेकॾहिं कंहिं पोस्ट लाइ करोड़ रुपया ॾिनो, करोड़ रुपया उनखे रिकवर करण लाइ बि उनखे 5 साल त लॻंदा न, जंहिं माहौल में जंहिं पोस्ट में हूंदो। हाणे उहो 5 साल जी जाइ ते जेकॾहिं या त हू को स्मॉल इंडस्ट्री जे थ्रू को बिज़नेस खोले हिते लोकल कनि पिया, असांजा दोस्त आहिनि जेके कनि पिया जेके प्रोमोट बि कनि था,
इन सिचुएशन में लोकली। ऐं ॿियो त एजुकेशन एवेन्यूज़ सर ऐं हींअर यूरोप ख़ासि तौर ते इटली ऐं स्पेन वारी एरिया, इटली तमामु बहितरीनु जाइ आहे। उहे असांजा दोस्त आहिनि जेके हुते तमामु सुठो कमु पिया कनि ऐं असीं उन्हनि सां नेटवर्किंग कराईंदासीं। ऐं हूअं ई हींअर वाक जे हवाले सां असांजी सिंधी एसोसिएशन ऑफ यूरोप जा जेके नंबर आहिनि उन सॼे पोस्टर्स में मौजूदु आहिनि, असां सां राब्तो कनि, असीं हुननि सां कम्यूनिकेट कराईंदासीं त बजाए इहे पैसा हिते कनि सुठा वञनि, पंहिंजे बच्चनि जो पॉज़िटिव मुस्तक़बिल कनि। त आउं सम्झां थो त उन हिकिड़ी कैटेगरी जेका ऑलरेडी एडवांस आहे ॿी पुठिते आहे, उहा इहा शइ फॉलो करे। डॉक्टर अली रज़ा साहब, इन फ्यूचर तव्हांजा तव्हांजा गोल्स छा आहिनि, तव्हां असांखे इहे ई ॿुधायो त छा हीअ जेकी सिंध सलामती वॉक आहे इहा ईअं ई जारी रहंदी या हिन में कुझु एडिशन कंदा या वरी ॿियो कुझु तव्हांजो प्लान आहे? प्लीज़। वॉक, तव्हां वॉक जी ॻाल्हि कनि त जी काफ़िलो त हलंदो रहंदो, असीं त हलंदा रहंदासीं। जी हीअ त हिकिड़ो माना ज़रियो आहे त असीं कम्यूनिटी गॾायूं। मेन शइ त असांजो मक़सदु आहे, पर्पज़ आहे, उहो त एवरलास्टिंग, उहो त हलंदो रहंदो। उन में इंशा अल्लाह ताला दुआ करियो त असीं इन शयुनि खे अञा वधायूं, असां वटि वसीला अचनि जो असीं माण्हुनि जी अञा एक्स्ट्रा मदद करियूं। अच्छा, एजुकेशन में केतिरी कमी ॾिसी रहिया तव्हां? त केतिरी कमी आहे असांजी सिंध में, ऐं सिंध जो जेको नौजवान आहे उहो निकिरणु बि चाहे पियो, अनफॉर्चुनेटली निकिरी न पियो सघे, त छो? तॾहिं उन जो मूं अर्ज़ु कयो जी ॿ क्लास हुजनि, हिकिड़ो पंहिंजो पाण ते एतमाद करे थो, ॿियो जो क्लास आहे उहो डिपेंडेंसी में आहे। ठीकु, डिपेंडेंसी ख़तमु कंदव। ऑनलाइन तव्हां वटि अॼुकल्ह आर्टिफिशियल इंटेलिजेंस अची वई आहे, उन ई में तव्हां सभु कुझु तव्हांजा सवालनि जा जवाब मिलनि था। एजुकेशन जे हर मोड़ ते, हर फील्ड में तव्हां सेल्फ स्टडी बि करे सघो था, ऐं यूनिवर्सिटीज़ बि तव्हांखे सपोर्ट कनि थियूं। जी त इन हिसाब सां आउं सम्झां थो त दे हैव टू डू फॉर देमसेल्फ, डिपेंडेंसी ख़तमु कनि। बिल्कुलु बहितरीनु। इम्तियाज़, तव्हांखे ख़बर आहे त इटली में केतिरियूं स्कॉलरशिप आहिनि, कैनेडा में केतिरियूं स्कॉलरशिप्स ईंदियूं आहिनि, टोरंटो मां अप्लाई कंदा आहिनि असांजा नौजवान, पर वञी न आहिनि सघंदा। किथे न किथे गैप हुजे थो, या त उन्हनि खे गाइडेंस सुठी नथी मिले, या त पैसनि जो किथे मसलो हूंदो आहे। छा तव्हां छा पिया सम्झो इम्तियाज़ हिन हवाले सां, त किथे गैप आहे? सभु आउं सम्झां थो त नौजवाननि खे प्रॉपर तरीक़े सां होमवर्क करणु घुरिजे। ऐं जीअं साईं अली साहिब ॻाल्हि कई आहे, जेको ऑर्गेनाइज़ेशन ऑलरेडी उते कमु कनि थियूं, छाकाणि त उन माहौल खे उहे ई माण्हू ॼाणे सघनि था जेके उतां जा रिहाइशी हुजनि। ऐं जॾहिं हिकिड़ो नौजवान कंहिं बि प्लेटफॉर्म ते अप्लाई करे थो त पोइ उन्हनि जा नुक़्ताए नज़र उनखे प्रॉपर ख़बर नथी पए। सो बजाए इन जे जो हिकु भेरो अव्हीं अप्लाई करियो ऐं उते पास नथा थियो, मायूस थियण खां पोइ वरी अप्लाई ई नथा करियो, सही, बजाए इन जे जो तव्हां वरी अप्लाई न करियो, वराए तव्हां गाइडेंस वठो, इंस्ट्रक्शन्स वठो। जॾहिं बि पाण ज़िंदगीअ में अगरि तबियत ख़राबु थी पवंदी आहे, छा असीं उन फट खे छॾे ॾींदा आहियूं? न, असीं उनखे क्योर करण जी कोशिशि कंदा आहियूं। हिकु मेडिसिन न लॻंदी आहे त पोइ ॿिए डॉक्टर ॾांहुं वेंदा आहियूं, ॿी मेडिसिन मटाईंदा आहियूं। साॻी रीति अगरि अव्हांजी ज़िंदगीअ में को हदफ़ आहे, को मंज़िल आहे, तव्हां गोल जो तयन कयो आहे, अव्हांखे पहुचणो आहे एनी हाउ, त पोइ अव्हांखे हरबा हलाइणा पवंदा। साईं जन जी मौजूदगीअ जो भरपूर फ़ाइदो वठंदे साईं अली साहिब थोरी देरि पहिरियों पाण जेका कचेरी कईसीं, ऐं अव्हांजी सभिनी ॻाल्हियुनि सां सहमत आहियां त असांजा जेके मास्टर्स जा नौजवान आहिनि, बिलख़ुसूस उहे बि जूनियर सीट्स ते वेठा आहिनि, गवर्नमेंट जॉब जे लाइ अप्लाई कनि था। जॾहिं ॿियनि कम्यूनिटीज़ में पाण ॾिसूं था त हू प्राइवेट जॉब में तमामु घणो एक्टिव नज़र अचनि था, पर इन जे तह ताईं असांखे पहुचणो पवंदो। अव्हांजे ख़्याल मुताबिक़ रूट कॉज़ छा आहे त मास्टर्स या बैचलर जा छोकिरा बि इन नंढड़ी पोस्ट लाइ, जंहिंजी का 50,000 ऐं 60-70,000 महानो पघार हूंदी, जेका आउं सम्झां थो हिन वक़्त जी महांगाई खे ॾिसंदे पूराए जे लाइ असां वटि को ख़ासो इनकम जो सोर्स कोन आहे। छा चवणु चाहिनि, रूट कॉज़ छा आहे? रूट कॉज़ वॾे वॾो बुनियादी मसइलो आहे त स्किल नथा सिखनि। ओके, स्किल जेसिताईं न सिखंदा, असां वटि ॿाहिरि असांजूं केतिरियूं डिग्रियूं हुजनि, अगरि असां वटि स्किल न आहे त असां शॉर्ट लिस्ट खे इंटरव्यू नथा थियूं, एक्सपीरियंस था पुछनि। हाणे स्किल जॾहिं थिए थी त उहा प्राइवेट सेक्टर में बि काउंट थिए थी, ऐं उहा गवर्नमेंट सेक्टर में बि काफ़ी जायुनि ते काउंट थिए थी। हुननि खे तजुर्बेकार माण्हू त खपनि। मिसाल तौरु अगरि को डॉक्टर आहे, उहो प्राइवेटली तमामु सुठो रिज़ल्ट ॾिए पियो, त
ऑटोमेटिकली हर जेका गवर्नमेंट चाहींदी त हीअ असांजे सिस्टम जो हिसो हुजे सर त इन हिसाब सां स्किल ज़रूरी आहे, चाहे नंढे नंढे इंजीनियरिंग साइड ते हुजे या कंहिं बि स्पेशलिटी में स्किल सिखनि ऐं स्किल इहो न वेट कनि त मिसाल तौरु गवर्नमेंट जा इदारा आहिनि जेके असांखे सेखारींदा, स्किल निकिरी वञनि। जीअं तव्हां ॻाल्हि प्राइवेट सेक्टर जी कई, प्राइवेट सेक्टर में इंटर्नशिप्स वञी कनि, जी सर, जेको बुनियादु आहे उतां सिखनि। तव्हां उते सिस्टम इहो आहे त भई फर्स्ट ईयर या हिकु साल ॾेढ उहो इंटर्नशिप हासिलु कनि त उहो वरी उनजी जेके CV में उहा शइ। हाणे मूं पंहिंजो फर्ज़ंद आहे मुंहिंजो जेको हींअर माशाल्लाह करे पियो बिज़नेस में ग्रेजुएशन करे पियो, त हू डिफरेंट इंटरनेशनल बैंक्स में जेको आहे ज़ाहिर रिक्वेस्ट करणी पए थी, उहो इंटर्नशिप्स पियो करे विदाउट पे। हाणे उहा इंटर्नशिप्स जेको आहे उहो काउंट थींदी हुनजे एक्सपीरियंस में ऐं सिखे पियो। त माना हुन पंहिंजो दुकान जंहिं दुकान में हुन पंहिंजी हिकिड़ी प्रमोशन करे छॾी, पंहिंजो स्किल हासिलु कनि। सही। डॉक्टर अली रज़ा साहब, इहो ॿुधायो त कुझु जेके ऑर्गेनाइज़ेशन्स हूंदियूं आहिनि, जीअं पंहिंजा पेजिस हूंदा आहिनि, वेबसाइट्स हूंदियूं आहिनि, ऐं असांजे नौजवाननि जो आहे, कुझु माण्हुनि जो बि इहो चवणु आहे त इहे ऑर्गेनाइज़ेशन सिर्फ़ु पंहिंजा नवाज़ी कंदियूं आहिनि, यानी कि जंहिंखे सुञाणूं था उनजो ई हथु पकड़णो आहे ऐं ॿियनि खे मौक़ो नाहे ॾियणो आहे। अगरि ॾियणो बि आहे त काफ़ी देरि सां या लेंदी प्रोसेस हुननि खे ॿुधायो वञे। छा हिन में सचाई आहे? दादी, असीं परदेस में हिकु ॿिए जा माइट, असीं परदेसी आहियूं जी, उते घटि ब्लड सिंधी कम्यूनिटी हिकिड़ो लिमिटेड तइदाद में आहे, त असीं हिकु ॿिए जा माइट असीं पाण में कम्यूनिटी वधंदी वेंदी, असांजा माइट वधंदा वेंदा। त उहो जेको पंहिंजो नवाज़ण वारी सिचुएशन त आहे ई कान, छो जो असीं त ऑलरेडी नवाज़ल आहियूं। जेके हेल्प करियूं पिया कंहिं ॿियनि खे, त असीं उन पोज़ीशन ते आहियूं ॿियनि जी हेल्प करियूं पिया या ॿियनि खे गॾिजाणियूं पिया। त उहो हिते कंसेप्ट थी सघे थो, उते प्रैक्टिकली आउं सम्झां थो त लागू कोन थो थिए। बिल्कुलु ठीकु। साईं अली साहिबु, अव्हां जीअं ऑफ द रिकॉर्ड अव्हां सां ॻाल्हि ॿोल थी, माशाल्लाह अव्हां ज़िम्मेदारीअ सां बि अव्हां जो तालुक़ु आहे, पाण प्रोफेशनली डॉक्टर बि आहियो ऐं उन खां अलावा पाण सोशल वर्कर बि आहियो, छाकाणि सोशल ऑर्गेनाइज़ेशन तव्हां रन करियो पिया। हर माण्हूअ जी हिकिड़ी दिलि जी तस्कीन हुजे थी, दिलि खे ॾाढो सुकून मिले, कहिड़े कम में अव्हांखे वधीक सुकून थो मिले? सभिनी खां पहिरीं त हाणे ज़ाहिर मुंहिंजो जेको बुनियादी फील्ड त जेका ज़ाहिर सिहत जो शोबो आहे, जंहिं लाइ असां 3-4 साल जेका ॿुधायोमांव त असां कोशिशि कईसीं ऑफ द रिकॉर्ड तव्हां ॿुधायो। अगरि उन में असीं पंहिंजी जेका ग़रीब तबिके जी या उन तबिके जी जंहिंजी पहुच कान्हे उन जी मदद करे सघूं हा, ऐं इंटरनेशनल जेको प्रोटोकॉल्स आहिनि उन मुताबिक़, त उहो तमामु आउं तव्हां एग्ज़ाम्पल नंढिड़ो ॾियां थो। बुनियादी तरह हर मर्ज़ जी सभिनी खां पहिरीं जेका इम्पोर्टेंट हूंदी आहे शइ डायग्नोज़ ऐं इलाजु पोइ थींदो आहे। त असां पंहिंजे कानून जेको असां पढ़ी आयासीं उन जे तहत असां प्रोटोकॉल तहत डायग्नोसिस कया पिए, जंहिंमें डिफ़िकल्ट पेशेंट ईअं कोन्हे त पेशेंट असां वटि अचे हुनखे गहलायूं, जीअं डॉक्टर्स गहलाइनि था सिर्फ़ु पंहिंजी फीस लाइ, या 10-12 मेडिकेशन्स ॾींदा था। असीं उन खे सॼे सिस्टम में ख़तमु करे असां बाक़ाइदे सेंट्रली कंट्रोल प्रोजेक्ट रखियो, त डॉक्टर जेकॾहिं डायग्नोज़ करे थो त उहा जेका कंप्यूटर में लिखे त दवा बि उन हिसाब सां खे असीं सेंट्रली उनखे मॉनिटर कंदासीं। असीं चाहियूं त अहिड़ो को सिस्टम थिए जंहिंमें हेल्थ जे शोबे वारा या जेके बि लोकल हॉस्पिटल आहिनि उन में जेकॾहिं को डॉक्टर दवा लिखे पियो त गवर्नमेंट बेसिस ते उनखे मॉनिटर करिजो त भई डॉक्टर XYZ हिन वटि पेशेंट वियो आहे मलेरिया जो, मिसाल तौरु त मलेरिया जी दवा ॾे न, हुन में एंटीबायोटिक ॾे पियो, एंटीसाइकोटिक्स ॾे पियो, त इहा जेका शइ आहे इहा बंदि थियणु घुरिजे। प्लस गवर्नमेंट बि पंहिंजो, असां वटि हुते CQC आहे, गवर्नमेंट पंहिंजी हिकिड़ी वॉच डॉग रखे जेको प्राइवेट हॉस्पिटल या प्राइवेट डॉक्टर से नज़रदारी करे, उन्हनि जे क्लिनिक्स खे बि ऑडिट करे, इहे शयूं हिन मुल्क में थी वञनि त आउं सम्झां थो त तमामु बहितरीन असांजो ख़्वाबु पूरो थी वेंदो। बहितरीन। डॉक्टर अली रज़ा मीरज़त साहब, तव्हांजी महिरबानी, तव्हां असांखे स्टूडियो में जॉइन कयो, असांखे तमामु सुठो लॻो तव्हां सां ॻाल्हाए करे। आख़िर में कोई मैसेज ॾियणु चाहियो? असीं गॾु हूंदासीं, हिक ॿिए जी मदद कंदासीं, इंशाअल्लाह आउं सम्झां थो त काफ़ी तरक़ी थी वेंदी। हिक ॿिए जूं टंगूं छिकींदासीं, जेको खामखे जेको इम्प्रेशन असांजे ख़िलाफ़ भई असीं क़ौमी तरह अञा ताईं गॾिजी हिकु मदद कोन था करियूं, ऐं सम्झां थो त हाणे शयूं चेंज पई थियूं, त पॉज़िटिविटी पैदा करियूं ऐं नौजवाननि खे प्रमोट कयूं, इनकरेज करियूं। असांजो आईंदो इहे आहिनि ऐं त तव्हां तरक़ी पाण ई ॾिसंदो, ॿिए कंहिंजी ज़रूरत ई कान पवंदी। अगेन थैंक यू सो मच डॉक्टर अली रज़ा साहब। इम्तियाज़, प्रोग्राम जो वक़्तु बिल्कुलु पुॼाणी ते पहुचे थो, छो न नाज़रीन खां वठिजे इजाज़त, सो ईंदासीं त वरी ॿीहर बि ईंदासीं जी इंशाअल्लाह।
नाज़रीन, आउं सम्झां थो अॼु जो प्रोग्राम अव्हां जे लाइ तमामु घणो लाभाइतो साबित थियो हूंदो, छाकाणि त मुख़्तलिफ़ मौज़ूअनि सां मुख़्तलिफ़ महिमाननि सां ऐं मोज़िज़ महिमाननि सां कचहरी कई थी। कोशिशि हूंदी आहे त अव्हां ताईं के न के ज़रूरु लाभ पहुचाइण बजाए इन जे सिर्फ़ु 2 कलाक ईअं ई अव्हां जे साम्हूं कचहरी कजे। सो इन उमेद सां त ईंदड़ प्रोग्राम में बि अव्हां जे लाइ तमामु घणा सुठा मौज़ू खणी ईंदासीं सुभाणे साॻी मंच ते, पर नवनि टॉपिक सां, नवनि मौज़ूअनि सां, नवनि महिमाननि सां गॾु अव्हां सां मुलाक़ात थींदी। तेसिताईं पंहिंजनि मेज़बाननि इम्तियाज़ अहसन प्लस सबा अबड़ो खे ॾींदा इजाज़त। अल्लाह ने अल्लाह हाफ़िज़।